बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम अमा सभिनी खे भली कार चवंदासीं अमा जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में सलाम सिंध आहे ऐं यकीनन सिंधवासी त हमेशह असां सां जुड़ियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि जूं मुहबतूं उन्हनि जूं चाहतूं असां ताईं पहुचंदियूं आहिनि अवां जे फीडबैक जे सूरत में अवां जूं कॉल्स ईंदियूं आहिनि अवां जी राय जॾहिं मिलंदी आहे त अवां प्रोग्राम खे पसंदि कयो पिया ऐं जेके महिमान असां वटि मौजूदु हूंदा आहिनि उन सभिनी खे बि अवां लाइक कयो पिया त यकीन कयो ॾाढी ख़ुशी थींदी आहे त अवां हिन प्रोग्राम खे सभिनी प्रोग्राम्स जे मुक़ाबले में इलाही घणो मथां रखो था इलाही घणो लाइक कयो था सो तमामु सुठी ॻाल्हि आहे असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त जेके उमेदूं अवां वाबस्ता कयो था असांखां उन्हनि उमेदुनि खे असां न छोड़ियूं छाजे करे जो उमेद आहे लाज़मी ॻाल्हि आहे असां जंहिंसां मुहबत कंदा आहियूं जंहिं शइ खे लाइक कंदा आहियूं जंहिं शइ खे पसंदि कंदा आहियूं उमेदूं बि उन खां ई वाबस्ता हूंदियूं आहिनि ऐं तॾहिं असां कुझु उमेदूं वाबस्ता कंदा आहियूं त हीअ उमेद असांजी ज़रूरु पूरी थींदी त असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त जेकी ॻोठनि में ख़ासि तौर ते असांजूं अदियूं असांजा भाउ टाइम कढी प्रोग्राम ॾिसनि था त उन्हनि जे लाइ ख़ासि तौर ते हिन प्रोग्राम खे वधीक असां ख़ासि ठाहियूं ऐं शहरनि में बि जेके भले उहे कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखनि कहिड़ी बि कम्यूनिटी सां तालुक़ु रखनि असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असां सभिनी खे फोकस कयूं इहो न आहे त कंहिं हिकिड़ी शइ खे असां फोकस करे हिते वेही रहूं त भई हीअ असांजो मुद्दो आहे हीअ असांजो मौज़ू आहे हिन खां वधीक असां अॻिते कोन वधंदासीं असांजी कोशिशि हूंदी आहे जेकॾहिं कंहिं असांजे हिंदू भाउ जे ज़िंदगी जो को सुठो ॾींहुं हूंदो आहे को ओकेज़न हूंदो आहे त उनखे बि सेलिब्रेट कंदा आहियूं जेकॾहिं असांजा क्रिश्चन भाइर हिते रहनि था उन्हनि जी का ईद हूंदी आहे या उन्हनि जो को वॾो ॾींहुं हूंदो आहे उनखे बि असां सेलिब्रेट कंदा आहियूं पछाड़ी असां एतिरो बि कंदा आहियूं त जेकॾहिं उन्हनि जे राइट्स जी ॻाल्हि अचे थी या उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि अचे थी उन्हनि जी ज़िंदगी ते जे मुख़्तलिफ़ पहलुअनि जी ॻाल्हि अचे थी त उन्हनि खे बि हिते वेही करे डिस्कस कंदा आहियूं त जे अव्हां ताईं असां जेतिरी अवेयरनेस पहुचाए सघूं था असां अवेयरनेस पहुचायूं सो अॼु को प्रोग्राम इन लाइ असां घणो ख़ासि आहे त असांजा जेका मिनोरिटी आहे हिते ऐं काफ़ी असांजा हिंदू भाइर हिते रहनि था ऐं उन्हनि जी नुमाइंदगी करण जे लाइ कुझु असांजे सियासत में यकीननि कुझु अॻुवान आहिनि जेके उन्हनि जे मसइलनि खे हल कनि था इक़्तिदार में वेही करे उनखे सपोर्ट कनि था सो असांजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि सां बि मुखातिब थियूं ऐं उन्हनि खां बि पुछूं त कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि या कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि जिन खे सॉल्व करे सघिजे थो या सॉल्व थी चुका आहिनि सो हिकिड़ी बहितरीनु पर्सनैलिटी अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं उमेदु आहे त अव्हांजा सुवाल बि असां ताईं पहुचंदा ऐं असांजे ज़हन में जेके सुवाल आहिनि उहे बि साईं जन खां कंदासीं ऐं अव्हां जी ॻाल्हि थींदी अव्हां ताईं ॻाल्हि पहुचाईंदासीं सो माशाअल्लाह सां साईं जो तालुक़ु आहे मुस्लिम लीग नून सां ऐं जनरल सेक्रेटरी आहिनि मिनोरिटी विंग सिंध जा जनाब खियलदास कोहिस्तानी साहब अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते नमस्ते ख़ुशि आहियो मां ठीकु आहियां सभ खां पहिरियों त थोराइता आहियूं जो क़ीमती वक़्तु कढी अॼु हिते आयो तव्हांजी महिरबानी आहे तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते घुराईंदा आहियो सिंध टीवी जी जेको तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे जॾहिं सुबुह शे थो सिंध खे सलाम ॾियो पहिरियों ऐं मां सम्झां थो हर नओं सुबुह नई ख़ुशी खणी ईंदो सिंधवासियुनि लाइ हिन मुल्क वासियुनि लाइ त ॾाढो मज़ो ईंदो आहे माण्हू इन जो फीडबैक जॾहिं मिलंदो आहे वरी जेके असां सिंध जे ॻोठनि में या ॿियनि शहरनि में वञूं था त ॾाढो सुठो मिलंदो आहे त माण्हू पसंदि कंदा आहिनि ऐं अक्सर जेके टीवी ते टॉक शो थियनि था शाम वारा त उनमें हिकिड़े क़िस्म जी मुक़ाबिलो लॻो पियो हूंदो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो पर हिकिड़ो लाइट मूड में या सवेरे सवेरे हिकिड़ी सुठी मतिलबु प्रोग्राम माण्हुनि खे ॾिसण लाइ मिले थो मूंखे बि ख़ुशी थींदी आहे ठीकु आहे अक्सर ईअं हूंदो आहे जॾहिं मां कंहिं करंट अफेयर शो में अहिड़े क़िस्म जे शो में वञूं था त उते लाज़मी ॻाल्हि आहे सवाल एतिरा तल्ख़ हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं मुंझाइण जे लाइ अहिड़ा सवाल बिल्कुलु एंकर जे तरफ़ां हूंदा आहिनि ॿियो वरी जो कॉम्पिटिटर वेठल हूंदो त उनजे तरफ़ां बि हूंदो अपोज़िशन जो बि हुजे थो माण्हू फेस बि करे थो पर मां सम्झां थो जेकॾहिं कंहिंखे मौक़ो ॾिनो वञे जीअं तव्हांजे प्रोग्राम में मौक़ो मिले थो त उहो वधीक पंहिंजो माण्हू पंहिंजी ॻाल्हि रखी सघे थो पंहिंजो ओपिनियन ॾेई सघे थो बजाए जो असां हिक ॿिए खे मुक़ाबले जे त पंहिंजी पार्टी जी या पंहिंजी हुकूमत जी या माण्हुनि जी ॻाल्हि करे सघिजे थी ठीकु ऐं असांजी कोशिशि त इहा ई बि हूंदी आहे त जेके अव्हां जहिड़ा पॉलिटिशियन आहिनि उन्हनि खे घुरायो वञे त अवाम सां डायरेक्टली मुखातिब थियनि छो जो लाज़मी ॻाल्हि आहे हिते अवाम ॾिसे पियो बिल्कुलु उन टेलीफोन कॉल अचनि थियूं बिल्कुलु उन जी राय पहुचे थी ऐं उन्हनि जे कॾहिं कॾहिं मसइला बि जेका तहमुल सां ॻाल्हि थींदी आहे लाज़मी ॻाल्हि आहे उहा सम्झ में बि इलाही जल्दी ईंदी आहे सो माशाअल्लाह मिनोरिटी विंग ऐं अव्हां जे कम्यूनिटी जा अव्हां जे मज़हब जा माण्हू काफ़ी पाकिस्तान में रहनि था जिन खे राइट्स बि आहिनि आज़ादी बि आहे बहरहाल लाज़मी ॻाल्हि आहे हर शइ जी हिकिड़ा प्रॉब्लम्स बि आहिनि सो कुझु अहिड़ा प्रॉब्लम्स जेके हिते डिस्कस करणु चाहियो जिन जे हल जे लाइ हिन महिल मां कोशिशूं कयूं पिया हिकिड़ो त ॾिसो असांजा जेके प्रॉब्लम आहिनि को उनजो मज़हब सां तालुक़ु कोन्हे उहो हर शहरी जे लाइ आहिनि पर ज़ाहिर जीअं ॾिसो तव्हां कराची जूं असांजी हुकूमत खां अचण खां अॻु वारियूं हालतूं त ॾाढियूं ख़राबु हुयूं ऐं मतिलबु माण्हू मार्केट में बिज़नेस बि न करे सघंदो मोबाइल खणी हली न सघंदो राति जो होटलिंग न करे सघंदो का बि मतिलबु माण्हुनि जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी वई गुज़री त जॾहिं गवर्नमेंट आई PMLN जी ऐं प्राइम मिनिस्टर मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिबु मनसूबु संभालियो त कराची टारगेट ऑपरेशन शुरू कयो पंहिंजो रेंजर्स पुलिस हुन लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं
अॼु ॾिसो जॾहिं माण्हुनि खे फ़ाइदो उनमें सभिनी खे जेके बि मज़हबनि जा माण्हू आहिनि जेके बि हिन शहर में रहनि था, बल्कि इन जो असरु सिंध जे ॿियनि शहरनि ते बि पियो। हैदराबाद, नवाबशाह, उते बि पुलिस जेको सो ॾाढो सुठो मतिलबु रोल अदा कयो। ऑपरेशन त उते न थियो पर मतिलबु उन ॾोहारी माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाइयूं थियूं। त हाणे मूंखे जेको फील थिए थो, असां हींअर कंदकोट में अॻ में माण्हू 5 बजे सफ़र न करे सघंदो, या घोटकी जे कचे में माण्हू न वञी सघंदा, हाणे माण्हू राति जो बि उते सफ़र कनि था। त उनमें हिंदू बि हूंदा, मुस्लमान बि हूंदा, क्रिश्चन बि हूंदा, या कराची में जेके बि रहनि था रंग नस्ल ॿोली, त सभिनी खे बेनिफिट थियो आहे। त जेकी इज्तिमाही जेकी कम आहिनि, मुंहिंजी जेकी ज़ाती फोकस हूंदो त ज़ाहिर पंहिंजी कम्यूनिटी या पंहिंजी बिरादरी जे लाइ इशूज़ ते त कमु कयूं था, पर मुंहिंजी कोशिशि हूंदी त असां हिन सूबे जे लाइ, हिन मुल्क जे लाइ जेके ओवरऑल क्राइसिस आहिनि, हाणे जेकॾहिं लोड शेडिंग हुई त माना अञा बि आहे, त उहो सभिनी लाइ, इहो न आहे त हिंदू जे घर में बिजली नथी अचे, मुस्लमान जे घर में अचे थी, त हाणे लोड शेडिंग 50% घटि थी आहे। हाणे ॻोठनि में बि जेको 4 खां 6 कलाक कई अथनि। त प्राइम मिनिस्टर जी जेकी कोशिशि आहे, उन जीअं मनसब संभालियो आहे, त पाक चाइना कॉरिडोर जेको वॾो मनसूबो आयो, उनमें एनर्जी जो वॾो इशू हो। छाकाणि त असांजी गवर्नमेंट जॾहिं आई त हुनजो पहिरियों हो त असां लोड शेडिंग ख़तमु कंदासीं, अमन ॾींदासीं ऐं मईशत बहितर कंदासीं। 3 असांजा मेन नुक़्ता हुआ, ऐं टिनी मां सम्झां थो 2018 ताईं प्राइम मिनिस्टर बि हाणे बार बार चवे थो, ऐं 10,800 मेगावाट बिजली अचणी आहे हिन सिस्टम में। त पाकिस्तान मां लोड शेडिंग जो मुकमल ख़ात्मो थींदो, ऐं मां सम्झां थो इहा वॾी अचीवमेंट आहे। छाकाणि त जेकॾहिं खीलदासीं को पर्सनल मामिलो आहे उनजी एॾी अहमियत न आहे, पर जेकॾहिं मुल्क जो या सूबे जो को इशूज़ आहे त उहो अगरि गवर्नमेंट का हल करे थी, मां सम्झां थो जेकी असांजी गवर्नमेंट आहे उन हिन मुल्क जे लाइ इज्तिमाही तमामु घणा कम कया। सही, ख़ासि तौर ते जेको इक़्तिसादी राहदारी, बिल्कुलु वॾो मनसूबो आहे, चाइना पाकिस्तानी फ्रेंडशिप, वरी कुझु जेके ॾे वठि जो सिलसिलो थियो आहे, त लाज़मी ॻाल्हि आहे ॿिन्ही कंट्रीज़ जे लाइ। बिल्कुलु, ऐं तव्हां ॾिसो असां वटि सिंध में रोड्स जी हालत ॾाढी ख़राबु हुई। असांखे सखर वञण लाइ बि काफ़ी टाइम लॻे थो, हैदराबाद वञण लाइ बि टाइम लॻे थो, ऐं हाणे कराची लाहौर मोटरवे जेको ठहे पियो, मतिलबु हैदराबाद कराची जो 50% कमु थी चुको आहे, ऐं 2017 जे एंड ताईं उहो स्टार्ट थींदो हैदराबाद कराची। त जेको असां 3 कलाक में पहुचूं पिया, उहो पौणा 2 कलाकनि में असांजी ड्राइव थींदी। त इहा वॾी हिकिड़ी अचीवमेंट रहंदी। उनखां पोइ सखर मुल्तान जो कमु बि तेज़ी सां जारी आहे, ऐं हैदराबाद सखर जो नेक्स्ट ईयर प्राइम मिनिस्टर हुनजो बि इफ़्तिताह कंदो। त सिंध में इहो हिकिड़ो वॾो मेगा प्रोजेक्ट आहे जेको PMLN जी हुकूमत सिंध लाइ ॾिनो आहे स्पेशली। त असां लाहौर में जेके माण्हू फ्लाइट ते सफ़र कनि था, ट्रेन में वञनि था, त हू कराची खां लाहौर ताईं 8 to 9 कलाक में उते पहुची वेंदो हिन मोटरवे जे ज़रिए। त तव्हां ॾिसो जेकर हिकिड़ी फैमिली पंहिंजी गाॾी में वञे थी 8-9 कलाकनि में उते पहुचे थी, उहा फ्लाइट में एतिरो किरायो अफोर्ड नथी करे सघे, पंहिंजी गाॾी में वेंदो, घुमी ईंदो, मिली ईंदो मिटनि माइटनि सां। त ही हिकिड़ी नई तरक़ी, वक़्तु बचे थो त ऑटोमेटिकली वक़्तु बचे थो, पैसा बचंदा, ऐं इन सां हिननि मनसूबनि सां रोज़गार मिलंदो। त मां सम्झां थो ही हिकिड़ी अचीवमेंट आहे, त बजाए असां इहा ॻाल्हि करे वेई साईं असांजे हिंदुनि जो ई मसइलो थी वियो, फलाणनि जो ई मसइलो, हू बि अहमियत रखनि था, हू बि जेके नंढा नंढा इशू आहिनि उन्हनि जे लाइ बि कमु करणु खपे। पर गवर्नमेंट खे फोकस जीअं असांजी गवर्नमेंट कयो, कराची टारगेट ऑपरेशन या मोटरवे, ऐं ॿी तव्हांखे मां सहूलियत हिकिड़ी तमामु वॾो कमु हिन गवर्नमेंट सिंध में कयो आहे। अक्सर माण्हू असांखां सिंध में पुछंदा आहिनि त साईं PMLN सिंध में कुझु नथी करे, त मूंखे मौक़ो मिलियो त मां उन्हनि खे पंहिंजे ॿाहिरनि खे या उन जेके तनक़ीद कंदा उन्हनि खे ॿुधायां त तव्हां सिंध में सिर्फ़ु 3 जॻहियुनि ते पासपोर्ट ऑफिस हुयूं, कराची, हैदराबाद, सखर। त हाणे चौधरी निसार साहब जेको इंटीरियर जो मिनिस्टर आहे, उन इहो फ़ैसिलो कयो त सिंध जी हर डिस्ट्रिक्ट में पासपोर्ट ऑफिस ठहंदी, माशाअल्लाह, ऐं 9 डिस्ट्रिक्टनि में जेको उनजो स्टार्ट थी वियो, इफ़्तिताह थी आहिनि। उते मतिलबु हाणे जीअं बदीन आहे, ठठो आहे, मीरपुर ख़ास आहे, खैरपुर आहे, जामशोरो आहे, ऐं मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट आहिनि। त कंबर शहदाद कोट असां हाणे नेक्स्ट लास्ट मंथ में उते बि इफ़्तिताह करे आयासीं। हाणे ॾिसो जेको थर जो माण्हू आहे, जेकर मीरपुर ख़ास में रहे थो या मिठी में रहे थो, ऐं मिठी में बि ऑफिस खुलणी आहे, त उनखे हैदराबाद अचिणो पवंदो। त हाणे थर मां जेको हैदराबाद अचे, उनखे सुबुह जो या 4-5 बजे उतां निकिरे ऑफिस ते उते हैदराबाद अचे, ऐं हैदराबाद जी ऑफिस में 500-500 माण्हुनि जी लाइन लॻल हूंदी हुई, वधीक माना रश लॻी पई हूंदी। त हाणे हू जॾहिं उतां जो ॻोठाणो वीचारो अचे, सॼो राति दिन निकिरे, सुबुह जो सॼो ॾींहुं उन लाइन में बीहे, पोइ बि त नंबर अचे या न अचे। त हाणे मीरपुर ख़ास में जॾहिं ऑफिस खुली वई आहे,
त मीरपुर खां हुनखे पंहिंजे घर ते भले जेकॾहिं किथां ॾूरां बि ईंदो कलाक ॿिनि में पहुची वेंदो त मीरपुर खां में हुनखे आसानी सां पासपोर्ट ठही मिले थो। त हिकिड़ी आम माण्हू जी जेकी ज़िंदगी आहे उनजी सहूलियत थी आहे। इहो कमु नज़र नथो अचे माण्हुनि खे त तव्हां छा कयो, पर हीअ हिकिड़ी वॾी सहूलियत आहे न। हिकिड़ो मां हिकिड़े माण्हू जी 10 कलाक बचायां पियो, हुनजी तकलीफ़ खे ख़तमु कयां पियो। असुलु गवर्नमेंट जो कमु त इहो हूंदो आहे। बसि असांजी हिकिड़ी इहा आहे त असां जेके अगरि अपॉइंटमेंट जेके हाणे नादरा जूं नयूं ऑफिसूं खुलियूं आहिनि मीरपुर खां 8-9 ज़िलनि में, त उते असां को बि पंहिंजी पार्टी जो माण्हू या मुंहिंजे ऑडर ते निकिरी वियो, खीलदास चयो हुनखे सिफ़ारिश कयो, हुनखे भर्ती करे छॾियो, उहो जी नादरा में वेही रहे, इहो असां वटि न थियो। मां 2-3 ऑफिसुनि में पुछो तव्हांजे छोकिरनि मतिलबु जेके नौजवान कमु कनि पिया, उहो चवनि असांखे ख़ालिस मेरिट ते मिली। मां चयो तव्हांजो को सोर्स, की न असांजो को सोर्स हो, न की असां कंहिंखे चयो, असां एंट्री टेस्ट ॾिनी, असां हुनमें असांखे जॉब मिली वियो। त मां सिंधी माण्हू खे चवां थो नादरा आहे या जेके बि वफ़ाक़ी गवर्नमेंट जा अदारा आहिनि उनमें जॉब अचनि थियूं, तव्हां एंट्री टेस्ट ॾियो, तव्हांजी मेरिट में अचे थो तव्हांखे नौकिरी मिलंदी, तव्हांखे रोज़गार इन खां वधीक अञा बि वधीक हिकिड़ा सुठा स्टेप्स वरिता विया आहिनि, उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं पर हिकिड़ी कॉल खां पोइ। सो ॾिसूं था त केरु आहे असां सां लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? ज़मीर हुसैन हुलियो शदारकोट आहे। माशाल्लाह जी, त छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? पहिरियों मां दरख़्वास्त इहा करणु चाहींदुसि, प्लीज़ जेकॾहिं टीवी जो आवाज़ु बंदि करे सघो त महिरबानी थींदी मुंहिंजी। टीवी बंदि करे छॾिए। हाँ जी जी, बंदि न कई हलियल आहे, लेकिन आवाज़ घटि कयो आहे। न न, आवाज़ म्यूट करे छॾियो, छो जो थोरो बि आवाज़ हूंदो आहे त प्रॉब्लम क्रिएट थींदो आहे। ठीकु आहे त? हाँ जी जी। हाणे ॿुधायो छा था चवणु चाहियो? सवाल छा? अर्ज़ु इहा आहे त साईं वेठो आहे ऐं साईं जी गुफ़्तगू बि तमामु सुठी आहे ऐं जेको आहे न फ़क़ति पंहिंजी कम्यूनिटी लाइ बल्कि सभिनी लाइ सोच जेका रखे थो इहा वणंदड़ आहे। मसइलो इहा आहे जेको तवानाई ते साईं ॻाल्हायो, जेको हुकूमत जे बारे में ॿुधायो, जेको आहे असां तवानाई बहरान हल कंदासीं ऐं जेको बार बार नवाज़ शरीफ़ बि चए थो पियो। ठीकु आहे, असांखे उहो त जेको आहे पहिरियां 6 महीननि जो, पोइ 12 महीननि जो थी वियो, हलंदे अचे 2018 ते बीठो आहे। चलो ठीकु आहे, अहिड़ी ॻाल्हि खे बि तस्लीम कंदा, लेकिन छा आहे त इन इदारे खे तव्हां बाबदा वारे इदारे खे सेट केतिरो कयो आहे? हुननि जूं नाजाइज़ियूं त जेके आवाम सां आहिनि उहे त जेके रण फुटनि फुटण जूं आहिनि ई कोन। हिते जेकॾहिं कंहिंजो मीटर लॻल आहे, हुन ते रीडिंग जेकॾहिं 100 आहे त बिल में 200-300 लॻी थी अचे। जंहिंजो मीटर न आहे उनखां जेको आहे सो लाइन में जेको आहे सो 500 रुपया वठी हुनखे पाण चए थो बाबा तूं एसी बेसी हलाए, मूंखे 500 रुपया महीनो ॾे। हाणे इन तरीक़े सां वरी जॾहिं बिल वारो शिकायत खणी वञे थो तॾहिं त हुनखे इहे था चवनि था त भई बिल PR पहुचे ॾिसंदासीं, अॻिना लाइ वरी जेको आहे हुन डबल अञा बि लॻी थो अचे पियो। ऐं इन ते हिते असां वटि जेको आहे सो मुख़्तलिफ़ नाजाइज़नि जे तवसुल सां जीअं दांह खणी विया हुन जे मथां FIR बि करे छॾी आहे। जेका हितां जा जेके हिननि जी सिपको हिस्को जेके हिननि जी यूनियनियूं पाण में हुननि जी पाण में एतिरी क्लोजिंग ॿधल आहे जो थाणे वारनि ते वञूं त FIR पर हुन ग़रीबनि खे बुलाइनि था। तवानाई त हल कनि था पिया जी। वक़्त लाइ महदूद आहे, ब्रेक ॾांहुं वधिणो आहे। सो अव्हां जी जेका ॻाल्हि आहे, अव्हां जी जेका पॉइंट आहे, असां ताईं पहुची चुकिया आहे, हुन ते असां बिल्कुलु कचहरी कंदासीं, पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वधंदासीं ब्रेक ॾांहुं, मिलूं था ब्रेक खां पोइ, रहिजो असां सां गॾु। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई, वादे जे इन मुताबिक़ असां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। सो ब्रेक खां पहिरियों हिकिड़े अधे कॉल कई ऐं जिन मसइलनि जी निशानदेही कई उन्हनि ते असां चाहींदासीं त खियलदास कोहिस्तानी साहिब सां ॻाल्हायूं। ऐं इहो हुयो त जेकॾहिं बिल वग़ैरह वधीक था अचनि ऐं जेकॾहिं का कंप्लेन दायर कराई थी वञे त रहंदो चवंदा आहिनि त उल्टा चोर कोतवाल को डांटे। उहा वरी सिचुएशन आहे त वरी उन ई माण्हू खे कटहरे में आंदो थो वञे जेको वीचारो शिकायत खणी थो वञे। इन वारे सां छा? साईं जूं ॻाल्हियूं काफ़ी हद ताईं ठीकु आहिनि। हिकिड़ी त साईं इहा बि ॻाल्हि कई त एनर्जी क्राइसिस घटि थिए पियो, मतिलबु लोड शेडिंग हुनजो चवण हो त कमी त बिल्कुलु थिए पई। जेकी प्रॉब्लम जी ॻाल्हि कई त उहे प्रॉब्लम जेके आहिनि ग़लति बिलिंग जी इशूज़ आहिनि या जेको सो तव्हांजा हेस्को हुजनि या सेप्को जेके वापडा जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं इहे बिल्कुलु शिकायतूं हर जॻह तां मिलनि थियूं। हिकु त प्रॉब्लम जेको अचे थो त काफ़ी डिस्ट्रिक्टनि में 60% लॉसिस आहिनि, मतिलबु बिजली जी चोरी आहे। माण्हू वीचारा अफोर्ड नथा करे सघनि या जेके ग़रीब माण्हू आहिनि त पोइ उन वटि बि को रस्तो न आहे, त इहो बिल्कुलु शिकायत थिए थी। पोइ ज़ाहिर जो वापडा वारा छा कनि था त
जेके 60% नथा मिलनि, जेके बिल ॾियनि त उन्हनि में वरी उन्हनि खे जेको सो कुझु ग़लति बिलिंग थिए थी। इहा बिल्कुलु माण्हुनि जी जेन्युइन इशूज़ आहिनि। ख़ुदि असांजे पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि हुजे या किथे असां जिते रहूं था त उते बि असांखे फेस करणा पवनि था। बिल्कुलु असां वक़्तनि वक़्तनि पंहिंजो मिनिस्टर साहिब खे इहो रिक्वेस्ट कंदा रहिया भई सिंध में हीउ जेको आहे पंहिंजे अहिड़े क़िस्म जी घटि में घटि मतिलबु कंहिं माण्हू सां नाजाइज़ ई न थिए। कंहिं माण्हू जो ग़लति बिल छो अचे, अगरि बिल अचे थो ग़लति त हुनखे दुरुस्तगी थियणु खपे, हेल्पलाइन हुजणु खपनि ऐं उन सिस्टम में ज़ाहिर ख़राबी आहे। हाणे उहो सिस्टम ॾिसो न, हीउ को अॼु जो न आहे, हीउ जीअं मुल्क ठहियो त हीउ वापडा हिकु अहिड़ो इदारो आहे जिते मतिलबु हिकिड़ो हाथी हिकिड़े क़िस्म जो हुजे न, उन में हर कंहिं माण्हू जी ईअं एक्सेस थिए नथी। त मां सम्झां थो इहे शिकायतूं गवर्नमेंट खे इन ॻाल्हि जो अहसासु आहे ऐं माण्हुनि खे बि घुरिजे ओड़े पाड़े वारनि खे भई बिजली जो बिल घटि कनि इस्तेमालु जेको थो, पर बिलिंग ते कनि त बहितर। जेके माण्हू नथा अफोर्ड करे सघनि, हाणे हिकिड़ो मूंखे कंहिं ॿुधायो, असांजे थाणे बुलाखन जी मां तव्हांखे एग्ज़ाम ॾियां थो, मूंखे कॉल कई त चई जेको सो मुंहिंजी बिजली कटे विया आहिनि ऐं मूंखे 60,000 रुपया डिडक्शन आई अथनि। मूं हुते SDO सां ॻाल्हायो त चई त बिल्कुलु असां हयो डिडक्शन। मूं चयो भई हितां चई मां हुते वियुसि त हुनखे मूं चयो त चई बिजली डायरेक्ट हली पई ऐं हुन चयो त मां ग़रीब आहियां इन करे त भई ग़रीब आहियां त 4 एसियूं हुनजूं हलनि पियूं एयर कंडीशन। ग़रीब जूं 4 एसियूं हलनि ऐं उन माण्हू जूं 4 एयर कंडीशन फ्री में हलनि पियूं ऐं चवे थो मां ग़रीब आहियां ऐं वरी तव्हां वरी हुनजी कंप्लेन मूंखे कयो था, तव्हां अची ॾिसो, तव्हांजा हुते रिश्तेदारनि, तव्हां पंहिंजे ॻोठ, तव्हां हुन वञी चेक कयो त वाक़ई आहे न आहे। त मां फील कयो 4 न हूंदियूं 2 त ज़रूरु हूंदियूं। त अहिड़ा ग़रीब बि असांजे अहिड़ो इशू आहे जंहिंखे अॻिते असां कंटिन्यू करणु चाहींदासीं, पर हिकिड़ी कॉल खां पोइ ॾिसूं था केरु आहे असां सां गॾु लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदे जी, केरु मुखातिब आहियो? अदे अशरफ जान नाब शाह मां। जी अदा, छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? कोई सवाल आहे? शहीद बेनज़ीराबाद। अॼु प्रोग्राम जे बारे में लाइट लाइ त वॾा मसइला आहिनि, त लाइट ते ॻाल्हि हली पई त मां चयो पुछी वठूं। जी जी, कहिड़ो मसइलो आहे? अॼुकल्ह त डिजिटल मीटर जेके ॾिना विया आहिनि उहे जीअं घोड़ो भॼंदो आहे ईअं था भॼनि। अच्छा। मामूली सेवर ऐं पखो जेकॾहिं हले थो त उहो बि डेली सम्झो त 5 खां 6 यूनिट 7 किरंदा। ग़रीब माण्हू जेके वीचारा मज़ूरी कनि था, जेके वीचारा घटि पघार आहे, जेके वीचारा तमामु मज़ूरी कनि था, उन्हनि जी त का बि पूरी कोन थी पए ऐं रोज़ु अटो ऐं मानी पूरी कोन था खाई सघनि त महीने जो घटि में घटि उन जो हींअर 4 खां 5 हज़ार बिल थो अचे। किथां भरंदा? ऐं ॿिए नंबर ते जेकॾहिं हिकिड़ो त मसइलो इहो आहे त न एॾी त बिजली महांगी कई वई आहे, यूं त महांगा कया विया आहिनि। ॿियो ॿाहिरी दुनिया में ईअं थींदो आहे त जेतिरी घणी बिजली इस्तेमालु कंदो आहे त हुनखे रिआयत मिलंदी आहे ऐं हिते वरी ईअं आहे त जेकॾहिं जेतिरी घणी बिजली 50 यूनिट खां पोइ ॿियो बिल आहे, 100 यूनिट खां पोइ ॿियो बिल आहे, वरी जेका 150 यूनिट त ॿियो बिल आहे। यानी जेतिरी घणी बिजली इस्तेमालु करे बजाए हुनजे रिआयत जे त चयो, पर हुनखे रहंदो अहिड़ो बिल था ॾियनि जो मुंहिंजे ख़्याल में दिमाग़ आउट थियो वञे माण्हुनि जो। ठीकु आहे, अदा वॾी महिरबानी। ऐं अव्हांजी ॻाल्हि, अव्हांजो जेको सुवालु आहे असां ताईं पहुची वियो। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो त सिचुएशन जो बि फ़र्क़ु आहे त हाणे ॿिया मुल्क जेके आहिनि एतिरा एडवांस आहिनि, एतिरा रिच आहिनि जो हू पाणी मां त छा भाण मां बिजली पैदा करे था वठनि, त हुनखे त कोई इशू कोन आहे। ऐं ॿियो ज़ाहिर असां वटि एतिरा वसीला न आहिनि त असां फ्री बिजली ॾियूं ऐं जेको वधीक असां वटि बिजली आहे कोन, असां चवंदा घटि इस्तेमालु कयो त तव्हां 50 यूनिट 200 जी जॻह ते 100 यूनिट इस्तेमालु कयो त जीअं तव्हांखे महांगो बिल न अदा करिणो पए। त अगरि जॾहिं असां बिजली ऑफर अची वेंदी आहे ऐं हिन गवर्नमेंट बिजली जा रेट घटाया आहिनि, तव्हां लास्ट ईयर जेकी लास्ट हुकूमत हुई उनखां हिन हुकूमत में रेट घटिया आहिनि बिजली जा। बाक़ी शिकायतूं आहिनि, पर जेकॾहिं सॼो प्रोग्राम ज़ाहिर वापडा ते ॻाल्हाईंदासीं तव्हां जेके कॉलर ईंदियूं इहो ई प्रॉब्लम ईंदो। ज़ाहिर इहो माण्हुनि जूं ॻाल्हियूं बिल्कुलु। ॾिसो इहा ॻाल्हि बि आहे न त हिते मां अक्सर ॾिठो आहे शहरनि में त बल्ब हिकिड़े जी ज़रूरत हूंदी आहे त 10 पिया ॿरंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं हिकिड़े पखे जी ज़रूरत हूंदी आहे, भले तव्हां वेठा हिकिड़े कमरे में आहियो या हॉल में वेठा आहियो, त बाक़ी जेके 5 कमरा आहिनि उन्हनि जी AC बि पई हलंदी, उन्हनि जो बल्ब बि पियो हलंदो ऐं उन्हनि जो पखो बि पियो हलंदो। ऐं पोइ जेकॾहिं बिल घणो थो अचे नॉलेज में इज़ाफ़ो कयां, जिते घर में चार्जर लॻो पियो हूंदो उनजो बटन स्टार्ट हूंदो त उहो बि वॾो नुक़सानु उहे सम्झंदा आहिनि त चार्जर त पे ई कोन थो, बिजली त बसि हले पियो। चार्जर हिकिड़े में लॻल हूंदो, एडवांस टेक्नोलॉजी अचे थी, ज़ाहिर बिल बि वधनि पिया न। त माण्हू खे पंहिंजी किफ़ायत करणु खपे। जेकॾहिं 4 जी जॻह तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, हिकिड़ो 2 बल्ब जिते ज़रूरत जेतिरी हुजे ऐं जेकॾहिं रूम बंदि आहे ऐं उनमें को इस्तेमालु न पियो करे, उनजी बिजली जो हलाइण जो कोई जवाज़ न आहे, उनखे बंदि करे छॾियो
त हीअ असांजे अञा असां पाण इहो असांजे ॿारनि में असांजे अवेयरनेस असां रखूं न पिया। अगरि हिन ते काफ़ी घरनि में अहिड़ा माण्हू हुजंदा जेके चेक एंड बैलेंस रखंदा, उहो पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे औरतुनि खे या नंढनि मतिलबु फैमिली मेंबर खे चवंदा ही तव्हां बल्ब छो पिया रहियो। किन घरनि में माना 1000 घर में 50 घर अहिड़ा हूंदा जिते इहो सिस्टम हुजे। बाक़ी त हर को लाइट हले पई। ऐं असां वटि त ईअं हूंदो आहे राति जो अक्सर अमां चवंदी आहे हिकिड़ो बल्ब त ॿारे छॾियो, केरु किरी न पए थाॿड़िजी। हा, ऐं ॿियो असां वटि जेको हीउ तव्हां ॾिसंदो टाउन कमेटियूं आहिनि या म्यूनिसिपल जेके हूंदियूं आहिनि या जेके लोकल गवर्नमेंट आहिनि, उन्हनि जो शाम जो 5 बजे खां लाइट स्टार्ट थी वेंदी आहे। त उहो तव्हां रोड ते कॾहिं गुज़रंदो त शाम जो लाइट पई ॿरे। त हीअ ज़ाहिर बिजली त इस्तेमालु थिए पई, नुक़सानु पैसनि जो बि थिए पियो गवर्नमेंट जो। त ज़ाहिर काफ़ी इन में आहिनि पंहिंजो प्रॉब्लम आहिनि जेके दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। या डेकोरेशन जे लाइ एक्स्ट्रा लाइट्स असां घर खे हणी छॾियूं पियूं थियूं सॼी राति ॿरनि हुननि जी का ज़रूरत कोन आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में एतिरी बिजली त वेस्ट न करणु खपे। सो सिचुएशन आहे, लाज़मी ॻाल्हि आहे तव्हांखे उनखे उन ते अमल करिणो आहे। बहरहाल इहे शिकवनि ऐं शिकायतुनि वारियूं ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं। हाणे पूरो प्रोग्राम असां शिकायतुनि ते त नथा करे सघूं, लाज़मी ॻाल्हि आहे, कुझु ॿियूं शयूं बि आहिनि। सो कल्ह मुंहिंजी PM साहिब सां मुलाक़ात थी ऐं हिकिड़ो सुठो मुंहिंजो विज़िट रहियो उन्हनि सां गॾु। बिल्कुलु प्राइम मिनिस्टर साहिबु आया, असां हुते एयरपोर्ट ते हुननि खे रिसीव कयो। पोइ हुननि सां गॾु असां आइडियाज़ जी कॉन्फ्रेंस आहे दिफ़ा जी लॻल आहे, उनमें प्राइम मिनिस्टर साहिबु हलियो सॼी घुमी, दिफ़ाई साज़ो सामान जी जेका नुमाइश लॻल आहे, हुते खिताब बि कयो ऐं हिकिड़ो वॾो प्रोग्राम थियो। उन खां पोइ हुनजी विज़िट कई ऐं उनखां पोइ असां वरी PM साहिबु हलियो साउथ सिटी हॉस्पिटल जिते सिंध जा गवर्नर जेके उन्हनि जी इयादत कयनि, मां गॾु हुउसि हुते। सही, माशाल्लाह। सो यकीनन कुझु ख़्याल जी ॾे वठि बि थी हूंदी पाण में। हा, प्राइम मिनिस्टर साहिबु रूम में त अकेला विया, असां हॉस्पिटल ताईं गॾु हुआसीं। रूम में सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर हो, CM सिंध हुआ ऐं हुनजी तबियत तेज़ी सां बहितर थी रही आहे। इंशाअल्लाह उहो जल्दी सिहतयाब थी पंहिंजो हिन सूबे जी, हिन शहर जी ख़िदमत कंदो। ऐं मां सम्झां थो माण्हू ही तनक़ीद थिए थी असां ते त तव्हां जेको बुज़ुर्ग गवर्नर कयो, त मां सम्झां थो दुनिया में अहिड़ा माण्हू काफ़ी मुल्कनि में एग्ज़ीक्यूटिव पोज़ीशन ते इन उमिरि जा माण्हू हुजनि था। ऐं सईदुल ज़मान सिद्दीकी साहिबु तमामु हिकिड़ो नाले वारो जज ऐं ईमानदार माण्हू आहे। मां सम्झां थो हिन सूबे जी, हिन शहर जी उहो बहितर ख़िदमत करे सघे थो ऐं इंशाअल्लाह उहो जल्दी पंहिंजे मनसब ते। इंशाअल्लाह ॿी ॻाल्हि एक्सपीरियंस वॾी शइ आहे। तव्हां भले केतिरा पोड़ा थी वञो, तव्हां वटि एक्सपीरियंस आहे, तव्हां सुठो कमु करे सघो था, ईमानदार आहियो, त पोइ उमिरि मुंहिंजे ख़्याल में को ख़ासि। ॾिसो, जॾहिं मेरिट त ईअं ई फ़ैसिला थींदा आहिनि, इहो मेरिट जो फ़ैसिलो हाणे उमिरि जी तक़ाज़ा, माण्हू इंसान आहे, मां हींअर सिहतमंद आहियां, बीमार थी सघां थो, इहो कोई पर कोई बि माण्हू बीमार थी सघे थो। हाणे बीमार थी पियो त हुन ते अलाह हुनखे सिहत ॾींदो ऐं असां सभु दुआ गो आहियूं हुन लाइ। ऐं बिल्कुलु ईंदो ऐं जल्दी पंहिंजो कमु शुरू कंदा इंशाअल्लाह। सो हाणे तव्हांजे फ्यूचर में छा प्लान्स आहिनि? कुझु ख़ासि स्टेप्स वरिता पिया वञनि, बट कॉल वठी वठूं, उन खां पोइ जवाब वांगुरु वठंदासीं। सो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पिया ॻाल्हायो? आउं गुलाम मस्जिद चांदी पियो ॻाल्हायां मोरे खां। जी दा, छा चओ? टीवीअ जो आवाज़ मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी टीवीअ जो आवाज़ अची बंदि पिया कयूं। असांजो साईं त हाणे हेॾो सारो बहितरीन नालो आहे साईं खेलदास जो। सियासत खां अवल बि साईं जन जेको आहे सो सुठी हिकिड़ी पंहिंजी पहचानदार रखनि। त मुंहिंजो साईं खे अर्ज़ु आहे त सिंध में रहूं था, सभु ॿाहिरि आहियूं या पाकिस्तान में रहूं था, हाणे असां सिंध TV सां गॾु जेको आहे सो डेल पिया सेलिब्रेट कयूं, जेको आहे सो पंहिंजो सक़ाफ़ती ॾियारो। उन सिलसिले सां बहसियत साईं मुस्लिम लीग नून जो आहे या हू फन सां साईं जो तालुकात, उन्हनि कहिड़ा प्रोग्राम अरेंज कया आहिनि ऐं उहे असां वटि अचनि था या इन ॾींहं में रख टोपी में मोहबतनि जी ॾियारी में शामिल थींदा या कोन थींदा? बिल्कुलु साईं, मां सम्झां थो मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे जॾहिं पहिरियों दफ़ो हीउ प्रोग्राम मल्हायो वियो त मां हुन में पहिरें प्रोग्राम में पार्टिसिपेट कयो ऐं मीडिया सां गॾु माशाअल्लाह तमामु भरपूर नमूने सां ऐं हर साल मल्हाईंदा आहियूं। हीअ हिकिड़ी असांजे जीअं असांजी दीवाली आहे, ईद आहे, त कल्चर सक़ाफ़त जो ॾींहुं सिंध TV मल्हाए पई ऐं 4 डिसंबर ते असांजो हिकिड़ो ख़ासि मुद्दो आहे त तालीम जे वाधारे लाइ सक़ाफ़त जो किरदारु। सो तालीम ऐं सक़ाफ़त खे असां हिन भेरे गॾु खणी हलिया आहियूं। बिल्कुलु, ॾिसो न, हिन सूबे में तालीम जो मयार तमामु घटि आहे ऐं असांखे तालीम अवेयरनेस आणण जी ज़रूरत आहे। त जेकॾहिं हिन मौक़े मां अगरि सिंध TV रखियो आहे प्रोग्राम, त मां सम्झां इहा बि हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे।
ऐं असां पंहिंजी सकाफ़त ॿोली ऐं असां पंहिंजे कल्चर खे असां त उन लाइ कमु बि कयो ऐं इंशाल्लाह कंदा रहंदासीं हिन धरती लाइ। ऐं ही जेको इवेंट आहे ही सिंध जे माण्हुनि खे दुनिया में मैसेज ॾिए थो त असां सिंधी अमन पसंदि आहियूं, असांजी सकाफ़त रिच आहे, असांजी ॿोली, असांजो कल्चर, असां शाहूकार आहियूं हिन में, हिन कल्चर में, पंहिंजे सकाफ़त जे रंगनि में। ऐं असां दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं 4 दिसंबर ते सिंध TV जे प्लेटफॉर्म तां, सिंध TV जे कॉल ते, त असां सभु सिंधी हिकु आहियूं, गॾु आहियूं, असां में एकता आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ सिंध TV ऐं KTN बि गॾिजी मल्हाइनि पिया। ऐं हिकिड़ो ई कराची में बि उन ॾींहुं इवेंट रखियलु आहे, गॾियल प्रोग्राम आहे हिननि जो। इहा बि हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं ॿियनि चैनलनि खे बि घुरिजे त हिकिड़ो ई जीअं लीडिंग चैनल आहिनि पंहिंजा सिंधी, त उहे सभु गॾिजी प्रोग्राम कनि। त मां सम्झां थो डॉक्टर करीम लाजपत जूं हिन महिल ख़िदमतूं आहिनि, उनजी सारा जेको अमल आहे उनजो बि उन इहो स्टेप वरितो गॾिजी, त गॾु मल्हाइणु खपे। त इहा बि हिकिड़ी एकता आहे। ठीकु आहे। वरी उन खां पोइ वरी तालीम खे गॾु खणी बिल्कुलु तालीम सिंध में ज़रूरत आहे। इन ते ॻाल्हाइणु, इन ते बहस करणु, इन ते इन जे लाइ कोशिशूं करणु, इहो तमामु हिकिड़ी हिन सूबे जे लाइ, हिन जे माण्हुनि जे लाइ ख़िदमत जी ॻाल्हि आहे। ऐं उहे बि सलाम सन, भले असां सकाफ़त जी ॻाल्हि त ख़ैर हिकिड़ो ॾींहुं कोन आहे, असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त तालीम जे वाधारे लाइ ऐं सकाफ़त जे लाइ हमेशह ॻाल्हायूं। सो ॾिसूं था त केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, मां एजाज़ अली पियो ॻाल्हायां सचल जी दादा, ख़ुशि आहियो? हा जी, ख़ैर लोगो पिया। मां खियल साहब खां हिकिड़ो सुवाल कंदुसि, छा असां पाकिस्तान में रही करे असां इहा ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं जो असां मोहन जे दड़े खां पोइ हिते हलिया वियासीं? कराची जहिड़े शहर में रही करे रोड रस्ता ऐं किचिरो गंदगी, छा असांजो फ्यूचर इहो आहे? ऐं असां सॼी दुनिया हिन वक़्तु इन ई शइ ते कमु थी करे त जेको असां पंहिंजो गंद डिस्चार्ज था कयूं पिया, उनखे असां दफ़न कयूं ऐं उनखे एक्सपायर कयूं, पर असां वटि इहा हालत आहे जंहिंजे करे घणियूं बीमारियूं वधनि थियूं पयूं, जो इहो गंद किचिरो असां साॻियो ई साह जे रस्ते वापरायूं था, जंहिंजे करे घणा बीमार, दम जी तकलीफ़, साह जी तकलीफ़, ऐं रोड रस्ता अहिड़ा हिन वक़्तु तव्हां पंजाब खे ॾिसो त उहो पंजाब केतिरो एडवांस टेक्नोलॉजी में हलियो वियो आहे। छा सिंध में का बि अवेयरनेस कान्हे का जो असांखे सिर्फ़ु ख़ुशूसन बिलख़ुसूस सिर्फ़ु हिकिड़ो रोड ॾिनो वञे, जीअं रोड ते असां घटि में घटि घुमी करे साफ़ थी करे इंसान वारी ज़िंदगी गुज़ारियूं या जानवर वारी ज़िंदगी बदतर गुज़ारियूं जो कचरे में असां रहूं? हाँ, कॉल कई ऐं अमां जेको सवाल आहे असां ताईं पहुची चुको आहे, उन ते असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। ख़ियल साहब, इहा ॻाल्हि थी त पंजाब जो विज़िट थियो या डिफरेंट सूबनि जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त उहे काफ़ी एडवांस आहिनि। उनजे मुक़ाबले में अधे जो सवाल हुयो त सिंध में असांखे हर जॻह ते कचिरो मिले थो, जंहिंजे करे बीमारियूं फैलजनि थियूं, साह जी तकलीफ़ ख़ासि तौर ते ॿारनि में, वॾनि में, हर एज जे माण्हू में इहे बीमारियूं अची वियूं आहिनि। सो इन हवाले सां कहिड़ा स्टेप्स वरिता वेंदा फ्यूचर में, या कहिड़ा वरिता पिया वञनि त जे असां सिंध खे साफ़ सुथरो रखी सघूं? ॾिसो, हाणे इहो कमु आहे असल में सिंध गवर्नमेंट जो। सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी खे सिंध जा माण्हू वोट ॾियनि था ऐं गुज़िरियल 8 सालनि खां हिते हुकूमत करे पई। मां सम्झां वॾो इशू जेको आहे गवर्नेंस जो आहे। तव्हां लास्ट ईयर 5 साल जी गवर्नमेंट हुई, उनमें केतिरा पैसा हिकु टाउन खे 1.5 करोड़ रुपया मिले पियो, ख़बर न आहे केॾांहुं पियो वञे। शहर जी सफ़ाई हुजे या शहर जे डेवलपमेंट जो कमु हुजे या शहर जे कंहिं बि चङाई जे लाइ किथे बि रुपयो बि ख़र्चु न थियो। ॿाहिरि हींअर को दोस्त न आहे हुते अपोज़िशन आहे त मां हुते ॻाल्हाए सघां, पर आउं सम्झां थो वॾो इशू गवर्नेंस जो आहे। बिल्कुलु पंजाब में मां तव्हांखे लाहौर जो मिसाल, हाणे मां वियोसि हुते बाबा गुरु नानक जो जनमु ॾींहुं हो नानकाणा साहिब में। उते नानकाणा साहिब जी मां सफ़ाई ॾिठी, उतां जा रोड ॾिठा, उहो त ॿाहिरि चवंदा आहिनि त भई सिर्फ़ु लाहौर में आहे, पर ईअं न आहे। मूं पंजाब काफ़ी बाय रोड आउं वियुसि त मूं घुमी, मूंखे ॾाढा रोड ऐं सभु बहितर नज़र आया, मतिलबु असांजे टिनी सूबनि खां। त मां सम्झां थो उते गवर्नेंस बहितर आहे, उते मतिलबु अञा बि बहितर करण जी ज़रूरत, पर उते बहितर। ऐं लाहौर जो तव्हांखे मिसाल ॾियां, लाहौर में डेली राति जो रोड खे धुलाई कंदा आहिनि, धोपजंदा आहिनि। इहा अॻे कंहिं ज़माने में असांजे शिकारपुर लाइ ईअं ॿुधायो वेंदो त साईं रोड, पोइ कराची जा शहर रोड धोपजंदा हुआ राति जो, कराची इन लाइ मशहूरु हो। ऐं गुलनि जो गुल हूंदा हुआ, चवंदा हुआ शिकारपुर में ख़ुशबू हवाऊं लॻंदियूं हुयूं। त हीअ असांजा शहर अॻे माज़ी जी जेकी सिंध हुई असांजी ॾाढी ख़ूबसूरत हुई, त हींअर असांजी छा न आहे, छो न आहे? त ॾाढी हुकूमत जो कमु आहे। ऐं तव्हां हिन हेॾो वॾो कराची जो शहर आहे, हितां जो जेको गंदगी आहे उहा सॼी वरी असां समुंड में विझूं पिया, उनजी पॉल्यूशन, उनजो समुंड असांजो गदिलो थिए पियो।
त कॾहिं बि हिन गवर्नमेंट इहा ज़हमत न कई, हिन ते डिस्कशन न कयो त हिन गंदगी खे हिन जो कहिड़ो हल ठीकु। ऐं मां तव्हांखे लाहौर जो मिसाल ॾियां त उतां तुर्की जी कंपनी खे ठीको ॾिनल आहे, उहो सॼी सफ़ाई उहो कंदा आहिनि, उन मां रॉ मटीरियल मां वरी उनखे इस्तेमालु कंदा आहिनि, यूटिलाइज़ कंदा पर लाहौर खे उन्हनि साफ़ु रखियो आहे। मतिलबु अञा बि बहितर करण जी उते ज़रूरत हूंदी, पर हितां कराची खां या ॿियनि सिंध जे शहरनि खां उते पंजाब जी मुख़्तलिफ़ आहे माण्हुनि खे अहसासु महिरूमी आहे। मूं हिकिड़ो दफ़ो मीटिंग में उते ॻाल्हि कई त कराची में उतां पंजाब जा वज़ीर आला शहबाज़ शरीफ़ साहिबु आया त हुन असांजी डिस्कशन हली पई, हुन पाण इहा ॻाल्हि कई त चईंदे सिंध में गवर्नेंस बहितर न आहे ऐं असांखे ख़ुदि शर्मिंदगी थिए थी त माण्हुनि में इहो अहसासु महिरूमी जॾहिं जनमु वठे थो त पाकिस्तान सिर्फ़ु पंजाब आहे छा, त जेकॾहिं सिंधी गवर्नमेंट अगरि गवर्नेंस बहितर करे त पंजाब वांगुरु उहो बि थी सघे। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर मुंहिंजे ख़्याल में लाइन ते केरु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? अॼु दिलशहर रोड सकण खां पिया ॻाल्हायूं। असां केलदास सां सवाल करिणो आहे। जी अदा जी, सवाल कयो, छा सवाल आहे मुंहिंजो? असांजो सवाल इहो आहे त लाइट जो जेको आहे अमीर माण्हुनि जो MPs MNN जूं लाइनूं अलॻि आहिनि ऐं ग़रीबनि जी लाइन जेका आहे अलॻि आहे। लोड शेडिंग ग़रीब लाइ आहे, अमीर लाइ न आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। कंहिं हद ताईं इलाही सुठो सवाल मां कयो आहे ऐं थी सघे थो त 2-3 मिंटनि खां पोइ इहो सवाल मुंहिंजो बि हुजे त आख़िर इहो छा तज़ाद आहे। ख़ैर ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी वीवर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त इहो हिकिड़ो ख़ासि इशू आहे, कोशिशि कंदासीं त जेतिरी ॻाल्हि ॿोल करे सघूं था हिन ते असां कयूं। सो वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं। कीप वॉचिंग सिंध टीवी। सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी वीवर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं। ब्रेक खां पहिरियों हिकिड़े अधे कॉल कई ऐं उन्हनि जो इहो सुवालु हुयो त आख़िर छो बिजली सिर्फ़ु अमीर जे लाइ आहे, ग़रीब जे लाइ न आहे? छा जवाबु ॾियणु चाहींदा? अधे जी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जेके बासर माण्हू आहिनि, MPs हुजनि या MNAs हुजनि, मां सभिनी खे त नथो ब्लेम करे सघां, काफ़ी अहिड़ा हुजनि था पोइ उहे पंहिंजे जॾहिं कराची मां या इस्लामाबाद मां ॻोठ अचनि था पोइ चवनि था त भई तव्हां जेको सो असांजो लोड शेडिंग ख़तमु करे पोइ वरी ॿियनि ॻोठनि फीडर खे करे छॾियो। पोइ उनखे इहे मसइला आहिनि, ज़ाहिर जेको असांजो सिस्टम आहे, मां सवेरे बि ॻाल्हि कई 100% बहितर न पियो थिए, पर असांजी गवर्नमेंट जो चैलेंज पहिरीं इहो हो त भई पहिरीं हिनखे लोड शेडिंग खे घटि कयूं, हुनजे बिजली जी क़ीमतनि खे घटायूं, त ज़ाहिर आहे जॾहिं उहे शयूं सभु थी वेंदियूं त पोइ इन ते बि अमल दरामद थींदो। यकीनी बनाइजो कि माण्हूअ खे तव्हां इहो ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ु आहे त हिकिड़ो माण्हू अमीर हुजे या ग़रीब, बिजली सभिनी जे लाइ हुजणु खपे। हिकिड़ो इक्वल आहिनि। हिकिड़े माण्हू MPs MNA या हितां जो चङो मुड़ुसु आहे, उहो सम्झे थो मुंहिंजे फीडर ते लोड शेडिंग न हुजे। मां जेकॾहिं हेस्को वारा या सेप्को में को अहिड़ो अमलदार आहे या अगरि हुनजे नॉलेज में आहे, हुनखे नोटिस वठणु खपे। ऐं मां साईं जी रिक्वेस्ट बिल्कुलु इहा आहे, जेकॾहिं असां ईअं बि इहे शिकायतूं मिलियूं, मां मिनिस्टर खे ख़त लिखंदुसि त सिंध में हीअ शिकायतूं आहिनि माण्हुनि जो, इहे दूरि थियणु खपनि। पोइ कहिड़ी बि पार्टी जो हुजे, कंहिंजो बि हुजे, इहो न थियणु खपे। पर बिल्कुलु साईं जी मां साईं सां एग्री आहियां, ईअं नथो हुनजे राय खे रद्द नथो करे सघां। साईं सही थो ॻाल्हि करे ऐं जेकॾहिं इहो आहे त ख़तमु थियणु खपे। सही। अच्छा, हिकिड़ो ॿियो जेको अहम इशू आहे, हिकिड़ो त असां सिर्फ़ु हिन महिल आम आवाम जी ॻाल्हि कयूं पिया, जेके पार्टी जा माण्हू आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग जा ख़ासि तौर ते सिंध में, उन्हनि खे बि काफ़ी शिकायतूं आहिनि त उनखे प्रॉपर राइट्स न पिया मिलनि। छा सदाकत आहे हिन ॻाल्हि में? ऐं इन हवाले सां छा मुंहिंजो? बिल्कुलु ॾिसो, सिंध में असांजी मुस्लिम लीग नून जी हुकूमत न आहे। जॾहिं 2013 जी इलेक्शन जा नतीजा आया त मुख़्तलिफ़ आया, त ख़ैबर पख्तूनख्वा में PTI खे मैंडेट मिलियो, सिंध में पीपल्स पार्टी आई। उहा ॿी ॻाल्हि आहे त सिंध में असांजा काफ़ी अहिड़ा मुस्लिम लीग नून या फंक्शनल या जेके NTPP हुआ, उन्हनि खे हारायो वियो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। पर उन बावजूदि बि असांजी गवर्नमेंट मुल्क जा जेके इंट्रस्ट हूंदा आहिनि या मुल्क अहम हूंदो त पोइ ज़ाहिर उनखे इलेक्शन खे असां क़बूलु कयो ऐं उनजे मैंडेट जो असां पीपल्स पार्टी सिंध में क़बूलु कयो। त पर हाणे मसइलो इहो त सिंध में गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे ऐं 18वीं तरमीम खां पोइ जेको इख़्तियारात आहिनि उहे तक़रीबन सूबनि ॾे अची विया आहिनि, वफ़ाक़ जे कंट्रोल में त न आहिनि। जेके रोज़मर्रा जे राइट्स आहिनि, जेके रोज़मर्रा जा असां इशूज़ आहिनि, मतिलबु पुलिस आहे, मुख़्तियारकार ऑफिस आहे,
या मिनारिटी जा इशूज़ आहिनि या अहिड़े क़िस्म जा जेके बि इशूज़ थियनि था उहे असांजा रोज़मर्रा जी जेके तकलीफ़ूं आहिनि उहे सिंध गवर्नमेंट सां सुधारियल आहिनि। हाणे असांजी गवर्नमेंट आहे न, असांखे असांजी पार्टी जे वर्कर खे रिलीफ मिले नथो। जेकॾहिं असांजी पार्टी में को अहिड़ो तव्हां ॾिसो त हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि थिए पई त जेके बि एंटी पीपल्स पार्टी आहिनि, जेके नवाज़ लीग में हुजनि, माना जेके खटींदा ईंदा आहिनि उमेदवार जेके आहिनि या जेके बासर माण्हू आहिनि फंक्शन लीग में वेठा आहिनि, उहे सभु पीपल्स पार्टी उनखे जॉइन पई कराए। सिर्फ़ु इन करे माण्हू वञनि पिया त हू इक़्तिदार जी लालच, करप्शन जी लालच ऐं पंहिंजो इख़्तियारात जी लालच इहे हू माना उन्हनि खे माण्हुनि खे हाणे हू ॾिसंदा त असांखे नवाज़ लीग कुझु ॾेई नथी सघे वफ़ाक़। हाणे PMLN जी हुकूमत आहे वफ़ाक़ में, हू सिंध गवर्नमेंट खे को गैर क़ानूनी क़दम त नथी खणी सघे, गवर्नर रूल हणे या को ॿियो ऑप्शन करे। ज़ाहिर माण्हुनि मैंडेट ॾिनो, असां चाहियूं था हीअ हुकूमत कमु करे, गवर्नेंस बहितर करे ऐं मेरिट ते फ़ैसिला करे। जॾहिं मेरिट ते फ़ैसिला थींदा त उनमें को मुतासिर न थींदो। हींअर मां तव्हांखे मां हिकिड़ी पासपोर्ट ऑफिस में वियुसि, हिकिड़ो दीवान छोकिरो मिलियो, मां पंहिंजो पासपोर्ट ठाहिणु वियुसि, 17 ग्रेड जो ऑफिसर हो। त मूं हुनखे पुछियो त तव्हां कॾहिं जॉइन कयो? चई मां 6 महीना अॻु में जॉइन कयो। त मुंहिंजो तव्हांखे नौकिरी कीअं वठी ॾिनी? चई मूंखे नौकिरी कंहिं न वठी ॾिनी, मां वफ़ाक़ जी इश्तिहार आयो हुनमें अप्लाई कयो, एंट्री टेस्ट में मूंखे पास कयनि ऐं मां पंहिंजो मूं कंहिं माण्हू खे न चयो त जेकॾहिं उहे खीलदास हुनखे अपॉइंट कराया त हू खीलदास जे लाइ कमु करे हा न हुते वेही, त ज़ाहिर मुंहिंजे फ़ाइदे लाइ बि हुते कमु करे हा। त मां सम्झां थो मेरिट ते फ़ैसिला, सिंध में मेरिट जी लताड़ आहे, पोइ हुनमें असांजो कारकुन जेको सफ़र करे थो, असांजे कारकुन खे या असांजे जेके असांजा माना उम्मीदवार आहे उन्हनि खे परेशानी थिए थी, उन्हनि सां माण्हू गॾु आहिनि। हिकिड़ो MP आहे उन सां 1.5 लख माण्हू गॾु आहिनि, या हिकिड़ो जेको इलेक्शन विढ़े थो माण्हू उन सां 2 लख माण्हू गॾु आहिनि। अगरि उहे उनमें सिंध गवर्नमेंट में नथी हले त ज़ाहिर पोइ हू 2 लख माण्हू कीअं सफ़र कनि। पोस्टिंग जो इशू आहे, मास्तर आहे, मास्तरियाणी आहे, को सैलरी जा इशू आहिनि, ट्रांसफर जा इशू आहिनि। मतिलबु माण्हुनि जी गवर्नमेंट सां त को हुजे थी न कनेक्ट। त हिते असां वटि ईअं थिए थो, जेको ज़िले जो चङो मुड़ुसु आहे, तर जो वॾेरो आहे, MP आहे, MNA आहे, पोइ उनजे चवण ते सॼी गवर्नमेंट हले थी। त ज़ाहिर इहो सफ़र असां सिंध जो कारकुन असांजी पार्टी जो करे थो ऐं असांजे लाइ तमामु घणी तकलीफ़ ॾे इहा ॻाल्हि आहे। ठीकु, तमामु सुठे नमूने माशाल्लाह हिन सवाल जो जवाबु ॾिनो। उमेद आहे तव्हांजे कारकुननि महिल ख़ुशि थींदा हूंदा मुंहिंजे हिन जवाब सां। सो लसी त केरु आहे लाइन ते मौजूदु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? लियाकत कमरानी पियो ॻाल्हायां, सिंध दादू ज़िले मां। जी यासिर साहब, छा था चवणु चाहियो, छा सवाल आहे मुंहिंजो? मां कंहिंदास कोसानी साहब खे पहिरीं त मां नमस्ते अस्सलाम वालेकुम चवंदुमि। वालेकुम सलाम, नमस्ते साईं। तव्हां हींअर मुस्लिम लीग नून जा नुमाइंदा आहियो सिंध लेवल ते, ऐं काफ़ी तव्हांजूं मियां साहब सां मुलाक़ातूं बि थी चुकियूं आहिनि, असां ॾिसंदा आहियूं न्यूज़ वग़ैरह में। पर जेका सिंध अंदरूनी सिंध या कराची हैदराबाद सिंध, पूरी सिंध लेवल ते मियां साहब जी नज़र न आहे सिंध ते, छाजे करे? सफ़ा मां सम्झां थो त या काफ़ी माण्हुनि जी हेठि सतह जे माण्हुनि जी इहे बि ॻाल्हियूं आहिनि त मियां साहब ऐं ज़रदारी साहब में पाण में मुफ़ाहमतदारी पॉलिसी आहे त बाबा सिंध खे तूं छॾे ॾे, पंजाब खे मूं छॾे ॾिनो आहे। पर उहो पंजाब में हींअर आसिफ अली ज़रदारी जो फर्ज़ंद यानी कि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब घुमे थो पियो, हर जॻह ते हाज़िरियूं भरे थो पियो। कल्ह बि तव्हां ॾिठो, 3 ॾींहं मीडिया ते एक्टिव लॻो पियो आहे। ऐं सिंध में मियां साहब अचे बि थो। अजमेर नौशहरो ज़िले लेवल ते जे मुर्तज़ा जबई साहब वारनि खे हिकिड़ो प्रोग्राम ॾिनई त मां तव्हां ॾे ईंदुमि, ऐं उते बि न अची सघियो। ऐं काफ़ी जेके सिंध में अंदरूनी सिंध में मां सम्झां त के हींअर जेको सिंध जो मुस्लिम लीग नून जो सदर आहे राहू साहब, जेकॾहिं उन ॾींहुं उहो MPA थी चुको त मां सम्झां थो उनखे सिर्फ़ु कॉल करे मुबारक न ॾिनई, उनखे शहबाज शरीफ़ साहब मुबारक ॾिनी। इहा वाक़ई में मियां साहब ऐं ज़रदारी साहब जी पाण में पॉलिसी आहे, मथी लेवल जी त हेठियनि खे छॾे ॾियो। हींअर दादू में जेके तव्हांजा आहिनि न माण्हू, ठीकु आहे, लियाकत अली खान जतोई साहब तव्हांखे छॾे चुको आहे मुस्लिम लीग नून खे, पर उन जा उहे जेका तव्हांजी भाॼियूं ठहियल आहिनि दादू ज़िले में भाॼियूं आहिनि। लख थोरा मुंहिंजा या हमारो जेको सवाल हुयो असां ताईं पहुची चुका आहे, वक़्तु घटि आहे, इन करे असां वधीक डीप में कचहरी नथा करे सघूं। सो जेका मुंहिंजी ॻाल्हि हुई बहरहाल असां ताईं पहुती आहे। खेलदास साहब, मुंहिंजे ख़्याल में त इलाही घणो कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे ऐं इलाही घणो टफ बि आहे। सो साईं जी महिरबानी, साईं सुवाल कयो ऐं असां मूंखे ख़ुशी थिए थी अगरि असांजी पार्टी जे लाइ या असांजे गवर्नमेंट जे लाइ को असां खां ॻाल्हाए थो त ज़ाहिर असांजी ड्यूटी आहे, असांखे हुन जवाब बि ॾींदासीं। पहिरीं साईं जो हिकिड़ो मां साईं ॻाल्हि चिटी कयां त जेको साईं चयो त इस्माइल राहू साहब जेको असांजो प्रेसिडेंट आहे मुस्लिम लीग नून सिंध जा, उन जॾहिं खटियो त उनखे शहबाज शरीफ़ साहब मुबारकबाद ॾिनी ऐं PM साहब न ॾिनी।
मां सम्झां थो पहिरीं कॉल हुनखे प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जी प्राइम आई मिनिस्टर जी हुई हुई। ऐं मां हुते मौजूदु हुउसि जॾहिं हुनजी विन थी हुई। असां हुते सॼी पार्टी सिंधी असांजी मौजूदु हुई। ॿिए ॾींहुं जॾहिं राति जो नतीजा आया, सुबुह जो प्राइम मिनिस्टर साहिबु हुनखे इस्माइल राव साहिब खे कॉल कई, मुबारकबाद ॾिनी, शहबाज शरीफ़ साहिबु ॾिनी ऐं सॼी पाकिस्तान जी क़यादत हुनखे मुबारकबाद ॾिनी। ऐं बिल्कुलु उहा ख़बर बि चैनलनि ते ऐं अख़बारनि में बि आई ऐं हुन पंहिंजी वेबसाइट ते बि रखियो। त मां सम्झां थो उन्हनि पंहिंजी कामयाबी ते ख़ुशि थिया ऐं इहा पहिरीं कामयाबी हुई जेकी असां ज़िमनी इलेक्शन में पीपल्स पार्टी खे हारायो। मां सम्झां इहा असांजी वॾी कामयाबी हुई। त हिकिड़ी इहा ॻाल्हि क्लियर कयां। ॿी ॻाल्हि साईं चयो त प्राइम मिनिस्टर साहिबु सिंध में नथो अचे। मां असांजे अधे खां इहो पुछणु चाहियां, कराची सिंध में न आहे छा? ऐं कराची में कराची जे टारगेट ऑपरेशन हुजे या कराची जा प्रॉब्लम हुजनि, मियां वज़ीर आज़म साहब बार बार आया आहिनि। एतिरो पंजाब में न विया आहिनि जेतिरो सिंध में आया आहिनि। त ज़ाहिर हीअ असांजी गादी जो शहरु आहे। ॿियो साईं खे यादि ॾियारियां त सखर मुल्तान जो मोटरवे जॾहिं इफ़्तिताह करणु आया त सखर में आया हुआ ऐं सखर में उन्हनि हिकिड़ी नई पुल जो बि ऐलान कयो जेको अरब खां मथे जी हुई ऐं जेकी पुराणी पुल आहे उनखे क़ौमी वरिसो करार ॾिनो। त सखर छा असांजे सिंध जो शहरु न आहे छा? साईं खे मां ॿुधायां त घोटकी में जॾहिं सिंध में ॿोॾि आई पई हींअर साल ॾेढ अॻु में, त प्राइम साहिबु हुते कादरपुर लूप बंदि ते आया, असां गॾु हुआसीं ऐं सिंध में ईंदो रहियो आहे प्राइम मिनिस्टर। मां सम्झां थो पंजाब खां वधीक जेके इंतिज़ामी दौर आहिनि उहे सिंध जा कया आहिनि। पोइ उहो कराची असांजो शहर माण्हू ई छो ऑन नथा कनि? कल्ह बि कराची में मौजूदु हुआ। उहो पंहिंजे गवर्नर जी क़यादत उन्हनि कई। उन्हनि पंहिंजे पार्टी जे सभिनी दोस्तनि खे घुरायो, सॼी पार्टी, राव साहिब बि हुते मौजूदु हो। उन खां अलावा मां अधे जी नॉलेज में ॾियां त सिंध में प्राइम मिनिस्टर साहिबु 6 वॾियूं हॉस्पिटल जो ऐलान कयो आहे 6 डिस्ट्रिक्ट में, जंहिंमें नौशेरो फ़िरोज़ बि आहे, जंहिंमें 3 500 बिस्तरनि जो आहिनि, 3 जेको 250 बिस्तरनि जो आहिनि। उनमें बदीन बि आहे, उनमें मीरपुर ख़ासि आहे, उनमें जामशोरो दादू बि आहे, सॉरी, त ॿिया डिस्ट्रिक्ट बि आहिनि। त 6 डिस्ट्रिक्टूं उहे प्राइम मिनिस्टर साहिबु जल्द जेको सो ईंदड़ वक़्त में जिते बि इनार्गेशन थींदी उन लाइ ईंदा इंशाअल्लाह। ऐं ॿियो सिहत कार्ड जेको आहे लॉन्च जेको प्राइम मिनिस्टर साहिबु कयो आहे, उनजो बि कुझु ज़िला सिंध जा आहिनि। ठीकु आहे, उन ते ॻाल्हाईंदासीं त हिन में छा सिलसिलो आहे। वरी ॾिसूं था त केरु आहे लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, ख़ालिद अंसारी जो ॻाल्हायां लाड़काणे खां। माशाअल्लाह जी। अदा छा चवणु चाहींदो, छा सुवाल आहे? जी अड़ी मुंहिंजो सुवाल हुयो केलदास कोइसानी साहिब खां त वफ़ाक़ी मिनिस्टर जो खोड़ सारो तइदाद आहे पंजाब जो, जेके सिंध जा मख़सूस 2 खां 4 आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे को पावर नथो ॾिनो वञे ऐं उन्हनि जी त कारकर्दगी जीअं तालीम जो एहसान इक़बाल आहे, हिकु ॿियो मिनिस्टर आहिनि, छा उहे रुॻो सिंध में अचण जे लाइ तयारु ई न आहिनि? सरहद में अचण लाइ तयारु, सिर्फ़ु पंजाब में कमु कंदा? छा इहो पंजाब जो रवैयो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु न आहे? जो जेकॾहिं सिंध में बहितरी अचे त बहितर न आहे वफ़ाक़ वारनि जी? साईं जी वॾी महिरबानी, अमा जो जवाबु ॾियूं था। साईं मां तव्हांखे ॿुधायां, ॾिसो साईं चयो त पंजाब जा मिनिस्टर, असांजी वफ़ाक़ी कैबिनेट में पहिरीं ॻाल्हि त हिन मुल्क जो जेको प्रेसिडेंट आहे, जेको तमामु वॾे में वॾो जेको सुप्रीम उहिदो आहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, उहो सिंध सां आहे, कराची सां, उन शहर सां उनजो तालुक़ु आहे सदर ममनून हुसैन साहिबु, ठीकु आहे न। ॿी ॻाल्हि, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन जेकी ममलकती वज़ीर मारवी मेमन, उहो उनजो तालुक़ु बि सिंध सां आहे। मुर्तज़ा जतोई जेको इंडस्ट्री कामर्स जो मिनिस्टर आहे, उनजो तालुक़ु बि सिंध सां आहे। हकीम बलोच छॾे विया आहिनि, हाणे उनजी कम्यूनिकेशन जा उहो मिनिस्टर हुआ। ज़ुबैर अहमद जो तालुक़ु कराची सां आहे, निजकारी जो। मिफ्ता इस्माइल जो तालुक़ु सिंध सां आहे। मां केतिरा साईं सदरुद्दीन शाह मिनिस्टर आहे, उनजो तालुक़ु बि सिंध सां आहे। त हीअ सभु सिंध जो मैंडेट आहे, सिंध सां उन्हनि जो तालुक़ु आहे। ऐं मारवी मेमन सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में वेंदी रहंदी आहे, विज़िट कंदी रहंदी आहे। ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान कोटड़ी में आया हुआ 4-5 महीना पहिरीं, हुते इंडस्ट्रियल जो, पोइ हुते माण्हुनि सां हुतां जे मिलिया, त हू मेड़ बि वञी चुका आहिनि। त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान पाण हेॾे वॾे सिक्योरिटी जे प्रॉब्लम में हुजे त वियो आहे। मां सम्झां थो इहा ॻाल्हि, इहा राय जोड़ाई वञे थी त भई हीअ पंजाब जो सिर्फ़ु कमु कनि था सम्झो। ॾिसो असांजा जेके इख़्तियार आहिनि, वफ़ाक़ जेतिरो पंहिंजे आइनी ऐं हुन में कानून में जेतिरो करे सघे, मां पहिरीं बि ॻाल्हि कई त 18वीं तरमीम खां पोइ काफ़ी शयूं सूबनि जे आहिनि, त असां हुनजे इंटरफेयर नथा करणु चाहियूं। पर जेके बि मेगा प्रोजेक्ट थिया आहिनि, असां सिंध गवर्नमेंट सां गॾिजी
हिकिड़ी नई रवायत आहे। जी। अॻु में ईअं थींदो असां 90 जी जेकी सियासत हूंदी हुई, हिक ॿिए जा अपोज़िशन असां हिक ॿिए खे नुक़सानु ॾींदा हुआसीं, हुकूमतूं ठाहींदासीं, हुकूमत 2 साल हलंदी हुई, 3 साल न हली सघंदी हुई। हाणे तव्हां ॾिसो त पोइ गवर्नमेंट 5 साल हुकूमत पूरो पंहिंजो मुदो पूरो कयो, उन्हनि कमु कयो न कयो, माण्हुनि फ़ैसिलो कयो, उनखे माण्हुनि रिजेक्ट कयो, माण्हुनि उनखे मुल्की सतह ते वोट न मिलिया, पंजाब मां न खटे सघिया। जेकॾहिं असां हिन हीअ गवर्नमेंट जो असांजो टेन्योर आहे, असां नथा डिलीवर करे सघूं, अरे असांखे बि ईअं ई नतीजा भोगणा पवंदा। त मां सम्झां थो हीअ हिकिड़ी सिंध में हिन मुल्क में इदारनि में मज़बूती आहे, हीअ जमहूरियत में मज़बूती आहे, पर इन में जेको वॾी जेकी वीकनेस आहे उहा सिंध गवर्नमेंट जी आहे। त उन शइ खे हालांकि ॾिसो बिलावल भुट्टो साहिबु हिकिड़ो फ़ैसिलो कयो त भई नई टीम आंदी, हाणे मुराद अली शाह साहिबु सिंध जो चीफ मिनिस्टर नौजवान आहे, पढ़ियल लिखियल आहे, एक्टिव बि आहे। जेके स्टेप्स आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में त हिते छा आहे वक़्तु इलाही महदूद आहे त असां डिटेल में नथा वञी सघूं। सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदसि त अव्हां सिर्फ़ु हिकिड़ो मुशाहिदो करे ॾिसो त अॼु खां 4 साल पहिरियों सिचुएशन छा हुई ऐं 4 साल बाद हाणे छा सिचुएशन आहे। अव्हांखे थी सघे थो तव्हांजे सभिनी सवालनि जा जवाब मिली वञनि ऐं उमेदु आहे तव्हांखे मिली वेंदा। सो थोराइता आहियूं खियलदास कोहिस्तानी साहिबु, क़ीमती वक़्तु ॾियो हिते आयो ऐं असांजे आवाम जा जेके नेगेटिव पॉज़िटिव जहिड़े बि क़िस्म जा सवाल हुया उन जा माशाल्लाह इलाही सुहिणे नमूने इलाही ख़ुशि असलूबीअ सां जवाबु ॾिना ऐं उमेदु आहे त असांजे जेके व्यूवर्स आहे जिन सवाल कया उहे मुतमिन थिया हूंदा ऐं जेकॾहिं अञा बि का ख़लिश बाक़ी आहे त वरी इंशाल्लाह अव्हांखे ज़हमत ॾींदासीं, दावत ॾींदासीं, अव्हां सां कचहरी कंदासीं। सो अवाम खे को पैगाम ॾियणु चाहींदो? मां बिल्कुलु मुंहिंजो पैगाम इहो ई आहे त असांजे लाइ पहिरीं सिंध ऐं पाकिस्तान आहे, असांजो महवर ही मुल्क आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां इनफ़रादी न सोचो त मां खियलदास आहियां मूंखे छा मिलियो। असांजो पहिरियों जेको टारगेट हुजणु खपे उहो असांजी सोच जेकी इज्तिमाही हुजणु खपे, असांजी हिन धरतीअ लाइ, हिन सूबे लाइ, हिन मुल्क लाइ हुजणु खपे त असां हिन सूबे जी बहितरी कीअं करे सघूं था, असां सूबे में कहिड़ी हुकूमत आणे सघूं था जेका गवर्नेंस ॾे। तव्हां चेक कयो त ॿियनि हुकूमतूं जेके कनि पियूं सूबनि जूं उनखे असां अहिड़ियुनि पार्टियुनि खे आणणु खपे जेके गवर्नेंस ॾियनि, जेको बहितर कमु करे सघनि। इहो सिर्फ़ु न हुजे त भई हीउ मूंखे फ़ाइदो ॾींदो, मुंहिंजी बदिली कराईंदो, त मां सम्झां इनफ़रादी सोच मां निकिरी इज्तिमाही सोच जेकी सिंधी माण्हुनि जी हमेशह रही आहे उन ते वरी अचणु खपे। सही, सो वरी वरी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा अव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो। जी वीवर सो ब्रेक डाउन वधंदासीं ऐं उमेदु आहे त हीउ जेको पोर्शन आहे असांजे प्रोग्राम जो अव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं हिकिड़ी ॻाल्हि वापसि साॻी अची थी वञे त वधीक डिटेल में वञण जी इन करे बि छा जो वक़्तु इलाही महदूद हूंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं जेतिरो घटि ॻाल्हायूं ऐं बहितर ॻाल्हायूं त बहितर आहे। सो अव्हां ऑब्ज़र्वेशन कयो, अव्हां मुशाहिदो कयो, अव्हां मुल्की लेवल ते ॾिसो, इंटरनेशनल लेवल ते ॾिसो पाकिस्तान जो छा हिन महिल स्कोप आहे, छा वैल्यू आहे, पाकिस्तान में कहिड़ी तब्दीली आई, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं चेंज थियूं आहिनि, अव्हांखे सभु सम्झ में अची वेंदो। सो ब्रेक खां पोइ असांखे हिकिड़ो नओं महिमान जॉइन कंदो, उन्हनि सां असां कचहरी कंदासीं। सो वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक डाउन, ॾिसंदा रहो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वीवर्स, हिकु बार ॿीहर अव्हां सभिनी खे भली कार चवंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में असां हिन महिल दाख़िल थी चुका आहियूं ऐं पहिरियों हिसो पंहिंजे एतबार सां तमामु घणो ख़ासि हुओ ऐं ॿियो वरी पंहिंजे एतबार सां अञा वधीक ख़ासि आहे। छा करे जो मज़हबी जेके मामला आहिनि ऐं रूहानी मामला आहिनि उन्हनि जे लाइ लाज़िम आहे त असां कंहिं अहिड़े माण्हू खां मशवरो वठूं जेको ॼाणू हुजे, जंहिंखे इल्मु हुजे। सो जेको अहिड़ो ई दाना, अक़लमंद ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु असां सां गॾु पर्सन मौजूदु आहे, उन्हनि सां असां कचहरी कंदासीं। ख़ासि तौर ते नगीननि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त कहिड़ो नगीनो अव्हांजी शख़्सियत जे एतबार सां, अव्हांजे उमिरि जे एतबार सां या अव्हांजे हिकिड़ो रूहानी जेके शयूं आहिनि, मामला आहिनि, उन्हनि जे एतबार सां अव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघंदो ऐं कहिड़ा अव्हांजे लाइ ठीकु न आहिनि, या नगीननि जे एतबार सां जेकॾहिं अव्हांजे घर में के ज़ाती प्रॉब्लम्स आहिनि, के इशूज़ आहिनि त उहे कीअं अव्हां सॉल्व करे सघो था। इहे सभई शयूं अॼु के प्रोग्राम में अव्हांखे ॿुधाईंदासीं। सो अव्हां कॉल करे सघो था ऐं असां सां गॾु जेको मौजूदु महिमान मौजूदु आहे माशाल्लाह सां जनाब ख़लीफ़ा कारी अरमान अरशद चिश्ती साहब मौजूद है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम और आपको वेलकम कहेंगे, बहुत शुक्रिया कि आज भी आपने अपना कीमती वक्त दिया। कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह बेटे, अल्लाह पाक का करोड़ हाँ एहसान है, बिल्कुल ठीक हूँ। आप सुनाएं, आप ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक। तो सर हम बाकायदा कोशिश करेंगे कि वक्त क्योंकि बड़ा ही महदूद सा होता है, तो इस महदूद वक्त के अंदर बड़ी कीमती बातें कर जाएं। तो सबसे पहले तो ये जानना चाहूँगी कि आजकल मसाइल बड़े बढ़ते जा रहे हैं। इंसान के पास पैसा, दौलत, घर सब कुछ है, लेकिन सुकून नहीं है। नाहमदु व नसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
बागिरदा बेवला आफ्तादा कश्ती ज़ईफ़ा ने शिकस्ता रात पुश्ती बहक के ख्वाजा उस्मान हारूनी मदद कुन या मोइनुद्दीन चिश्ती। सबसे पहले तमाम देखने वालों, बुज़ुर्गों, माओं, बहनों, बेटियों, बच्चों को नहायत ही अदब से मेरा सलाम। वालेकुम अस्सलाम सभी की अब आपके सवाल की तरफ बेटे आते हैं। जो सवाल आपका है, बेसिकली जो इसमें हमारी तकलीफ़ का जो मुअज्जब है वो है दीन से दूरी। ठीक, शायद मैंने पहले 1-2 प्रोग्राम में मुझे बताया था कि आजकल जो हमारे घरों में कुरान पाक तो रखा हुआ है लेकिन वो लिहाफ के अंदर है, उसके कवर के अंदर पड़ा हुआ है और वो लिहाफ बदलते रहते हैं। बस पढ़ने की ज़रूरत नहीं है, सिर्फ इस नीयत से रखा हुआ है कि घर में कुरान पढ़ा हुआ है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने हमें वाज़ा पैगाम दिया है। आप थोड़ा सा इस तरफ देखें, अपनी ज़िंदगी की तरफ हम देखें कि सुबह होने से रात होने तक, रात गुज़रने से सुबह होने तक अल्लाह रब्बुल इज़्ज़त की कितनी मेहरबानियाँ हमारे ऊपर हैं, कितनी रहमतें हमारे ऊपर हैं। खाने पीने, जागने, बैठने, उठने, कितनी मेहरबानी है, कितनी शफ़क़त है। लेकिन इसके बावजूद हम नाशुक्र लोग हैं, सही, हमें उस तरफ तवज्जो ही नहीं है। आजकल टीवी पर तो बैठे हुए हैं, रिमोट हाथ में है, सारी रात गुजर जाती है, पता ही नहीं चलता। अजान हो रही है तो इतनी तौफीक भी नहीं होती कि इसकी आवाज़ ही कम से कम बंद कर दी जाए, नमाज पढ़ना तो कुछ जा। ठीक, चलें तो सर हम कोशिश करेंगे कि इसी मौजू को हम कंटिन्यू करेंगे और वक्तन जैसे हम बीच में टाइम मिलेगा इसी को आगे बढ़ाएंगे। लेकिन कॉल्स भी आ रही हैं तो उनके भी मामलात हैं जो कि यकीनन उम्मीद लगाए बैठे हैं कि आप कोई अच्छा सा हल उनको बताएंगे। तो देखते हैं कि कौन है हमारे साथ लाइन पर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केर पे ॻाल्हायो? हलीमा पे ॻाल्हायां हैदराबाद खां। हेलो, अमा जो आवाज़ न पियो पहुचे, सो हेलो, आवाज़ अचे पियो? आवाज़ अचे पियो? जी 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 बिल्कुल। हलीमा साहिबा, हलीमा हैदराबाद खां कॉल कई आहे। जी दी हलीमा, छा थियूं ॼाणणु चाहियो भेण? मां इहो थी पुछणु चाहियां त जेका रात आहे अलाह पाक जी तमामु ते उन खां सवाइ पोइ आहे कोन, असां कोई शरीक बि कोन्हे। मां अलाह जो शुक्र आहे, 5 वक़्त नमाज़ी कई सभु कुझु अलाह जो शुक्र आहे, पर कुझु जिन सालनि खां वठी एॾी परेशानी में मुब्तला आहियां जो अलाह जो शुक्र आहे मुंहिंजो औलाद बि नेक साल हिन अभी अवां हीअं कयो या त तव्हां काथे ॿाहिरि जेकॾहिं कमरे में आहियो त थोरो ॿाहिरि निकिरो, या त तव्हांजी लाइन में थोरी डिस्टॉर्शन आहे जंहिं करे अव्हां जो आवाज़ बिल्कुलु सम्झ में कोन थो अचे, अव्हां जी जेका ॻाल्हि आहे उहा बि असां ताईं क्लियर नथी पहुचे। त अव्हां जेकॾहिं अमर जो नालो ॿुधाए सघो, कोशिशि कंदासीं सम्झण जी। अलाह जो शुक्र आहे, तव्हां देश में आहिनि त कोन्हे को अलाह जो बड़ी महिरबानी, लख थोरा अदी महिरबानी अव्हां जी माज़रत सां अव्हां खां माफ़ी चाहींदसि। अव्हां ॿीहर कॉल कयो, कोशिशि कयो त कंहिं अहिड़ी जॻह ते बीह करे कॉल कयो जिथे नेटवर्क प्रॉपर हुजे त जंहिं वञी ॻाल्हि ॿोल असां ताईं सही थी सघे ऐं सही तरीक़े सां अव्हां जो मसइलो असां ॿुधी सघूं। सो अव्हां कॉल करे सघो था, स्क्रीन ते अव्हांखे नंबर अचनि पिया नज़र, सो जल्दी कॉल कयो ऐं अव्हां जा जेके सवाल आहिनि उनखे असां बिल्कुलु उन ते ॻाल्हाईंदासीं। जी सर, तो बात हो रही थी कुछ मामलात की कि इबादत को आपने कहा कि आजकल हम बिल्कुल भी वक्त नहीं देते। ऐसी ही बात है बेटा कि दूसरी चीज़ों की तरफ तो हमारा बहुत ध्यान है लेकिन इस तरफ बिल्कुल भी नहीं है। घर में भी किसी को परवाह नहीं है। कल ही मैं एक चीज़ पढ़ रहा था तो किसी बुज़ुर्ग ने, एक औरत ने किसी औरत से, बुज़ुर्ग से पूछा कि मैं अपने बच्चों को नमाज के लिए कैसे जगाऊं। तो उन्होंने फरमाया कि अगर खुदा न खास्ता तेरे घर में आग लग जाए तो अपने बच्चों को सोए हुओं को कैसे जगाएगी। तो उसने बोला मैं तो गर्दन से पकड़ पकड़ के, बालों से पकड़ पकड़ के उठा के खींचूंगी। तो उन्होंने फरमाया इसी तरह तेरी ड्यूटी यही बनती है कि नमाज के लिए भी इसी तरह ही उनको जगा। क्या कहने, बहुत बड़ी बात। तो उस तरफ तो हम सोचते भी नहीं हैं। हालांकि एक नमाज के अंदर कितना टाइम लगता है, 10 से 15 मिनट, वो भी बहुत बड़े हैं, 5 से 6 मिनट के अंदर भी इतना ही टाइम है। लेकिन अल्लाह ताला हमें मुआफ़ फरमाए कि उस तरफ तवज्जो ही नहीं जाती हमारी। सो सर देखते हैं कि कौन है हमारे साथ लाइन पर मौजूद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केड़ा हाल है? जी जी अल्लाह जी शुक्र है। अदा टीवी जो आवाज़ बराए मेहरबानी दरख्वास्त रिक्वेस्ट बंद करे छॾियो। जी जी बंद करे छॾियो। बंद करे छॾियो जी। हाणे पंहिंजो नालो ॿुधायो जल्दी। शहबान गोपांग कंबर मां। शहबाज गोपांग जी। अदा सवाल छा है? सवाल इहो आहे, थोरो तंगी हुई, जीअं कम में हथ विझूं था उहो कमु थिए नथो।
इन करे ठीकु मां अम्मी पुछां साईं अम्मीअ जो नालो ॿुधायो, अम्मा जो नालो ॿुधायो पंहिंजे जो। आयशा खातून। आयशा खातून। जी जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अम्मा कॉल कई, अम्मा खे ॿुधाईंदा त छा अम्मा जे लाइ मुनासिब थी सघे थो। जी सर। जी बेटा, सबसे पहले तो हम अपने नाज़रीन को ये बता दें कि आपने जब भी सवाल करना हो तो अपना नाम और वालदा का नाम और मसला ये बयान कीजिए। दूसरी बात ये अर्ज़ करने हैं कि ज़रूरी नहीं कि जितनी कॉल आ रही हैं सबका ही हम तो जवाब नहीं दे पाएंगे, तो उसमें ये होता है कि मेरे ज़ाती नंबर भी उस पर चल रहे हैं, पर्सनल नंबर होते हैं, उस पर भी आप मुझसे कॉल कर सकते हैं। और कुछ माएँ बहनें ऐसी होती हैं जो चाहती हैं कि टीवी पर आवाज़ ना आए, मेरा नाम ना आए, उनके लिए भी बिलखसूस है कि मेरे मखसूस नंबर हैं, आप इन पे कॉल करके अपने मामलात के लिए हमसे मालूमात ले सकते हैं। शहबाज साहब ने बताया है कि इनके हर काम में नाकामी या मामला रिस्क में बरकत वगैरह नहीं के है, हवाले से तंगी। तो मैं यहाँ पर मेरे बेटा ये बात ज़रूरी कहना चाहता हूँ कि शहबाज भैया, सबसे बड़ी बात तो यह है कि आप नमाज को अपनी पाबंदी कर लें। नमाज के अंदर नमाज की पाबंदी कर लें। पाँचों वक्त अल्लाह ताला के हजूर जब आजिज़ी इनकसारी से इल्तिजा करेंगे तो वो सुनने वाला है। वो पाक परवरदिगार आजिज़ी इनकसारी को बहुत पसंद फरमाता है। बेशक, कोई शक नहीं। सबसे बड़ी बात ये है कि तमाम कुदरत, तमाम ताकत उस रब्बे करीम के ही पास है। हमने बार सुना है कि वो 70 माओं से ज़्यादा प्यार फरमाता है अपने बंदे से। सुभान अल्लाह। तो इससे बड़ी तो कोई और बात ही नहीं है। अगर आप नमाज को अपने ऊपर लाजिम करें, इसके साथ साथ नगीना जो आपके लिए है वो नीलम है। नीलम जी, ये 8 से 10 कैरेट के अंदर आप पहन सकते हैं। 8 से 10 कैरेट के अंदर। और कोशिश करें कि हर नमाज के बाद सूरत बकरा की आयत नंबर 11 और 12 हर नमाज के बाद 33 मरतबा अव्वल व आखिर 11 दफ़ा दुरूद इब्राहीमी के साथ तलावत कीजिए, मुकम्मल यकसुई और यकीन कामल के साथ। फिर आप देखिएगा मेरे पाक परवरदिगार के फजल करम से चंद ही दिनों में इंशाअल्लाह तबारक तआला हर चीज़ में आपको तब्दीली मिलेगी इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सलाम। वालेकुम अस्सलाम। जी, केर मुखातिब आयो? मैं शेर दिल मीरानी तो ॻाल्हायां नौंदेरे खां। कारी साहब खां सवाल खणो। शेर दिल। जी, शेर दिल मीरानी नौंदेरे खां। जी जी, अदा मसलो ॿुधायो ऐं मां जो नालो ॿुधायो। जी जी, मसलो इहो आहे जेको आहे मुंहिंजो बिरादर आहे जेको आहे सो हज़ार खान नालो अथसि ऐं उनजी वालदा जो नालो आहे बख्तावर। भाउ जेको आहे 7 साल खनि थिया हुया, ईरान जे पासे लाचन कमाइण वियो। 3 साल खनि राब्तो थियो आहे। 3 सालनि खां पोइ 4 साल थी विया आहिनि, को राब्तो न आहे, न वरी जेको आहे का ख़बर छा थी पए। ॾाढो ॻोल्हियो आहे, ॾाढो जेको आहे उनखे जेको आहे परेशान ॾाढा आहियूं। कारी साहब इन बारे में जेको आहे असांखे वज़ीफ़ो या जेको आहे सवाल उनजी। ठीक है, बड़ी मेहरबानी, लख थोड़ा माजा। सर, इनके भाई हैं हज़ार खान जो कि 3-4 साल पहले ईरान गए थे कमाने के सिलसिले में। आज तक उनका कोई अता पता नहीं, मतलब राब्ता था लेकिन अचानक से फिर वो मुनक़ता हो गया। तो कोई वजीफ़ा या कोई ऐसी कोई बिल्कुल इसके लिए बताना चाहेंगे आप? वजीफ़ा ये है कि आप एक तो इज्तमाइयत के साथ कसरत जितने अफराद घर में हैं इसके लिए इन्ना लिल्लाह व इन्ना अलैहि राजिऊन का विर्द कीजिए। ठीक। और दूसरा यह है कि सूरह यूसुफ है, अगर खुदा न खास्ता वो किसी कैद में होंगे या किसी तकलीफ़ में होंगे तो सूरह यूसुफ जो है हर नमाज के बाद कोशिश कीजिए कि 5 मरतबा तलावत की जाए। सूरह यूसुफ 5 मरतबा तलावत करके अल्लाह ताला के हजूर नहायत आजिज़ी इनकसारी के साथ दुआ कीजिए। इंशाअल्लाह रब्बे करीम बहुत जल्द इसके बारे में आपको मालूमात हो जाएंगी। इंशाअल्लाह बहुत अच्छा हल बताया और दुआ गो हैं कि आपका जो मामला है वो जल्दी से हल हो जाए, आपके भाई मिल जाएँ। अवां भी व्यूवर्स कॉल करे सघो था ऐं ॿुधाए सघो था पंहिंजा मसला, न त अव्हांखे नंबर्स जी स्क्रीन ते नज़र अचनि पिया। साईं जन सां डायरेक्टली मुखातिब थी सघो था। जेकॾहिं को मसलो अव्हां स्क्रीन ते न ॿुधाइणु चाहियो त अव्हां साईं जन सां मुखातिब थी करे उनखे ॿुधाए सघो था। सो ॾिसूं था त केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, पंहिंजो नालो ॿुधाइजो। उबैदुल्ला सरकी ॻाल्हाईंदा सकर मां। उबैदुल्ला जी, सवाल ॿुधायो पंहिंजो। दा छा आहे, छा था पुछणु चाहियो? हाँ मैडम, सवाल इहो आहे त हिकु दोस्त आहे, उन दोस्त का असांजो न जेको आहे त वालिद साहब मिसिंग आहे, तक़रीबन 3 साल थी विया हुनखे।
अच्छा अमाजो के नालो दोस्त त बुरड़ो आहे अदा अदा ॻाल्हि ॿुधो अमाजो दोस्त आहे उनजो वालिद साहब मिसिंग आहे जी 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 दोस्त जो नालो ॿुधायो दोस्त बिलावल खान बुरड़ो दिलावर खान ऐं उनजे माउ जो नालो माई सभाई उहा बि तकरीबन हिन जेको आहे त गुज़ारे चुकी आहे ओ माई सभाई माई हा सभाई। हुन हा माई सभा हुन डेट थी चुकी आहे नेवालदा जी ठीक है बड़ी मेहरबानी लख थोड़ा वाजा जी सर तो क्या आप इनको बताना चाहेंगे कोई वजीफा वालिद उनके वो मिसिंग हैं, इनके लापता हैं। दोस्त हैं उनके वालिद साहब लापता हैं तो उनके बारे में जानना चाहते हैं कि कब तक मिल जाएंगे या क्या सिलसिला है क्या करना चाहिए उनको कब तक मिल जाएंगे तो ये तो बेटा अल्लाह ही जानता है बेहतर, लेकिन जैसे पहले मैंने बताया है कि इन्ना लिल्लाह व इन्ना अलैहि राजिऊन का कसरत से विर्द कीजिए और इज्तमाई सूरत में कीजिए और उसी तरह सूरह यूसुफ की तिलावत कीजिए। वही बात कि इंशाअल्लाह तबारक तआला जब आप यकीन कामल और सिद्क़ के दिल से इसको पढ़ेंगे तो मेरे अल्लाह के फजल व करम से इंशाअल्लाह चंद ही दिनों में इनके बारे में आपको मालूमात मिल सकती हैं। ठीक है सर अक्सर हम यूँ भी करते हैं कि कोई चीज़ अगर खो जाए तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन का विर्द करते हैं और उससे वो चीज़ मिल जाती है तो बड़ा माशाल्लाह अच्छा आपने वजीफ़ा बता दिया। तो देखते हैं कौन है हमारे साथ लाइन पर मौजूद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी जी अदा केर पिया ॻाल्हायो? अदी मां रफ़ीक अहमद सिंह शिकारपुर खां थो ॻाल्हायां। रफ़ीक अहमद सही अदी मां बाक़ायदा मौलवी साहब खां सवाल थो कयां त मां बाक़ायदा नमाज़ पढ़ंदो जी जी नमाज़ पढ़ंदा हुउसि। हुयो हाणे जेको चंद ॾींहं थिया आहिनि त मां जेको आहे त नमाज़ अॼु बि थो करां पर नमाज़ नथो पढ़ी सघां। ठीकु आहे के था चवनि त नज़र जो असर आहे के छा था चवनि। ठीक है अमर जो नालो आहे बादशाह बेगम मरहूमा ॿुधो आहे जी या मूंखे तकलीफ़ थी थिए त मां नमाज़ नथो पढ़ां ठीक है ईअं पंहिंजे लाइ वरी हलियो थो वञा नमाज़ पढ़ण। जी अदा मां जो नालो हिकु भेरो ॿीहर ॿुधाइजो। जी अदी नालो रफ़ीक अहमद ख़लीम शिकारपुर खां। अदा मां जो नालो मां जो बादशाह बेगम बादशाह बेगम ठीक है वॾी महिरबानी ठीक है लख थोरा वाजा अवां कॉल कई ऐं अवां जे सवाल जो जवाब असां ॾींदासीं पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जी व्यूअर्स वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं ऐं ब्रेक खां पहिरियों असां हिकिड़े अधे कॉल कई ऐं उन्हनि ॼाणणु चाहियो हिकिड़े मसइले जे हवाले सां सो उन सां असां कचहरी कंदासीं ऐं सर उनके हवाले से आप क्या कहना चाहेंगे उनका क्या जवाब देना चाहेंगे? बेगम मसला क्या बताया था इन्होंने अपना? इन्होंने शायद अपना मसला ये बताया था कि नमाज के लिए ये नियत करते हैं लेकिन नमाज पढ़ नहीं पाते अदा नहीं कर पाते यानी कि जब वो नमाज के इरादे से जाते हैं इससे पहले वो पढ़ा करते थे बाकायदा लेकिन अब वो नहीं पढ़ पाते तो क्या सिलसिला है कुछ बताना चाहेंगे इनको? जी रफ़ीक भाई इसमें आपसे गुजारिश यही है कि आप जैसे आप नियत करते हैं तो थोड़ा सा अपने ऊपर सख्ती करके जबर करके आप अगर जाएंगे तो इंशाअल्लाह ताला आपके लिए आसानी पैदा होगी। कोशिश ये करें कि नमाज बाजमात और तकबीर ऊला के साथ पढ़ी जाए। ये कम अज़ कम अगर आप 40 दिन तक मुसलसल अगर इसको आप अदा कर लेंगे तो इंशाअल्लाह तबारक ताला अल्लाह के यहाँ पूरी उम्मीद है कि इंशाअल्लाह फिर आप इससे गाफिल नहीं हो पाएंगे। ठीक है चलें तो ज़रूर कोशिश कीजिएगा कि आपको जो कारी साहब ने तरीक़ा बताया उस पर आप अमल करें। अब हम कॉल करे सघो था हिकिड़ी रिक्वेस्ट दरख़्वास्त इहा करणु चाहींदासीं मां कॉल कयो था त बराए महिरबानी पंहिंजे टीवीअ जो आवाज़ु म्यूट करे छॾींदा कयो। असां जॾहिं मां सां ॻाल्हायूं था त उहो तव्हांखे ईअं ई आवाज़ु ईंदो जेकॾहिं तव्हां ॿिए माण्हू सां मोबाइल ते ॻाल्हायो था का परेशानी का तकलीफ़ न थींदी। सो कोशिशि कयो तव्हां टीवीअ जो आवाज़ु म्यूट करे बंद करे उन खां पोइ कॉल कयो तो जेका परेशानी न थिए। ठीक है सर नमाज की बात हो रही थी और आपने इससे पहले भी हमारे जो मौजू हमने आज उठाया था कि आजकल कोई भी पाबंदी नहीं करता यानी कि मजहबी जो मामलात हैं हमारे लिए बड़े ही आसान हो गए। हम कहते हैं कि कुछ नहीं होगा बस हो रहा है तो हो रहा है चल रही है ज़िंदगी तो चलने दो। देखिए बेटा अल्लाह पाक का निज़ाम जो है ना वो तो चलता ही रहना है लाज़िम उसमें तो कोई खलल आ ही नहीं सकता। लेकिन हमें जो इतनी आसानियाँ इतनी मेहरबानियाँ हमारे ऊपर की गई हैं तो हमें उनसे पूरा फ़ायदा लेना चाहिए।
بالکل لینا چاہیے. اب ایک چیز ہمارے اوپر فرض ہے, نماز فرض ہے. لوگ اس میں طرح طرح کے بہانے ڈھونڈتے ہیں نہ پڑھنے کے لیے. ہاں وقت نہیں ملا, وقت نہیں ملا. اچھا دوسرا کوئی کام ایسا ہے اس کے پیچھے تو بھاگے جا رہے ہیں, لیکن نماز کے لیے وقت نہیں ہے. وقت نہیں ہے. یہ جیسے پہلے ابھی ایک رفیق صاحب کی کال تھی, وہ بھی یہی کہہ رہے تھے. بات یہ ہے کہ تھوڑا سا اگر آپ اپنے اوپر یہ لازم کریں نا کہ جی بالکل مجھے ہر حالت میں پڑھنی ہے, تو انشاءاللہ اللہ تعالیٰ آسانی فرما دیتا ہے. آپ جائیں گے نماز پڑھیں گے, لیکن شرط یہ ہے کہ تھوڑا سا اپنے اوپر آپ لازم تو کریں, لازم کریں. ٹھیک ہے, یہ ذہن بنائیں کہ مجھے ہر حالت میں پڑھنی ہے. اچھا اس کے علاوہ زندگی کے دوسرے جو معاملات ہیں جو آپ چاہتے ہیں نہیں کرتے ہیں, آپ ہر کام جو کرنا چاہ رہے ہوتے ہیں آپ کر لیتے ہیں. ٹھیک ہے, بلکہ سے یوں کریں کہ ہم اتنے زیادہ لیزی ہو جاتے ہیں کہ صبح کو اٹھنا ہمیں بڑا ہی عذاب سا لگتا ہے, لیکن جب ہم کسی نوکری پہ لگ جاتے ہیں تو کیسے اٹھتے ہیں, 6 بجے بھی اٹھ جاتے ہیں, 7 بجے بھی اٹھ جاتے ہیں, کیونکہ ذمہ داری کا احساس ہوتا ہے نا کہ بھائی اب ذمہ داری آ گئی. تو وہی چیز ہے. تو دیکھتے ہیں کہ کون ہے فون کال پہ موجود. السلام علیکم. وعلیکم السلام. جی کیر پہ ॻाल्हायो. मां कुर्बान थो ॻाल्हायां. जी कुर्बान था ॻाल्हायो. जी अदा छा सवाल आहे मुंहिंजो? जी आऊं पंहिंजे भाउ माशूक जे लाइ कादरी साहब खां मशवरो वठणो आहे. जी भाउ जे बारे में पुछण था चाहियो. भाउ जो नालो छा आहे? माशूक अली. माशूक अली. जी आओ. माउ जो नालो? जी मां जो नालो हनीफा. हनीफा. जी आओ. ठीकु. हाणे छा था ॼाणणु चाहियो, सवाल ॿुधायो था. इहो पुछणु चाहिनि था कि माशूक अली जेको आहे इहो हर कम में नाकाम आहे, न वरी रोज़ी बरकतुनि जे हिसाब सां ऐं कमाइण जे हिसाब सां बिल्कुलु थो चए. ठीक है, बड़ी मेहरबानी. अब हाँ कॉल कई लख थोड़ा आवाज़ा. तो ये जो माशूक साहब हैं ये आजकल बड़े नाकाम चल रहे हैं, कोई काम इनका ठीक से नहीं होता, जॉब वगैरह. जी माशूक साहब से यही गुजारिश करेंगे कि नमाज की पाबंदी ज़रूर कीजिए हर हालत में. नमाज पढ़ेंगे तो अल्लाह के फ़ज़ल व करम से आपके लिए आसानियाँ भी पैदा होंगी. बिलखुसूस नमाज फ़जर जो एक ऐसा अमल है जो अल्लाह को बहुत पसंद है. नमाज़ें तो रब को सारी ही पसंद हैं, लेकिन इस मौसम में, सर्दी के मौसम में गर्म बिस्तर छोड़ के अल्लाह की तरफ आना तो अल्लाह बहुत पसंद फरमाता है. सुभान अल्लाह. अल्लाह ये अपने फरिश्तों से फरमाता है कि देखो ये मेरा वो बंदा है जिसने अपना आराम छोड़ के, गर्म बिस्तर छोड़ के मेरी इबादत के लिए उठा. तो वो रहमत बेकरां हर तरह से निछावर होती है. ठीक. कोशिश कीजिए कि नमाज़ पढ़ी जाए. नमाज़ पढ़ने के साथ साथ जो मामला आप बता रहे हैं, सूरत तौबा की आखिरी 2 आयात हैं, इनको रात को इशा की नमाज के बाद 101 दाने वाली तस्बीह ले लीजिए. अव्वल व आखिर 11-11 दफ़ा दुरूद इब्राहीमी के साथ इन दोनों आयात को एक तस्बीह पढ़िए. इंशाअल्लाह तबारक ताला मुझे अल्लाह के घर में पूरा यकीन है कि चंद दिनों में ही इंशाअल्लाह इसमें बहुत बेहतरी होगी. और ये जो 2 आयत आप पढ़ेंगे बग़ैर बिस्मिल्लाह के पढ़ी जाएंगी. ये सूरत तौबा की जो आखिरी 2 आयत ये बग़ैर बिस्मिल्लाह के पढ़ी जाएंगी, क्योंकि सूरत तौबा बग़ैर बिस्मिल्लाह के ही पढ़ी जाती है. सही. सो ॾिसूं था त केरु आहे लाइन ते मौजूद. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. जी केरु पिया ॻाल्हायो? अली रज़ा थो ॻाल्हायां. अली रज़ा. जी अली रज़ा छा था पुछणु चाहियो था? मुंहिंजी शादी थी आहे 2 महीननि खां. मुंहिंजी घरवारी जी तबियत सही नथी रहे. कारी साहब खां इहो सवाल पुछणु चाहियां. ठीकु आहे. घरवारी जो नालो ॿुधायो. जी घरवारी जो नालो ॿुधायो. घरवारी जो. सलमा. सलमा. ठीक है. सर इनकी बेगम है सलमा और 2-3 महीने शादी को हुए हैं, उनकी तबीयत ठीक नहीं रहती. वालदा का नाम नहीं. अच्छा सलमा जे मां जो नालो ॿुधायो. हेलो हिकु भेरो ॿीहर रिपीट कजो था. सफिया खातून. सफिया खातून. अव्हां जे वालदा जो नालो छा आहे? नजमा खातून. नजमा. ठीक है नजमा खातून. वॾी महिरबानी. लख थोरा माजा. जी सर. तबीयत के हवाले से और दीगर मामला जो भी आप अली रज़ा साहब बता रहे हैं, इसमें नगीना जो है आपके और सलमा के नाम से वो सुर्ख अकीक है. उनको जी उनको भले लाकड़ फ्रेम में पहना दीजिए, आप अंगूठी में पहन सकते हैं. इसके साथ साथ पढ़ने के लिए आपसे अर्ज़ ये है कि एक पानी की बोतल ले लीजिए. सूरह कौसर जो है 21 मरतबा तलावत कीजिए. अव्वल व आखिर 11-11 दफ़ा दुरूद इब्राहीमी के साथ. वो पानी कम से कम 21 दिन तक, वो पूरी बोतल जो है रोज़ाना आपने पीनी है बना के, और 21 दिन तक पीजिए. इंशाअल्लाह तबारक ताला इस तकलीफ़ से अल्लाह रब्बुल इज़्ज़त अपने प्यारे हबीब पाक के सदक़े आपको निजात देगा.
इंशाल्लाह इंशाल्लाह सो दुआ गो है आपके लिए कि आपकी वाइफ की तबीयत जल्दी से ठीक हो जाए ऐं व्यूवर्स अमां कॉल करे सघो था ऐं ॿुधाए सघो था त अमां सां छा मसलो आहे। अलाह करे तो पहिरियों दुआ गो है त मसलो को न हुजे पर जेकॾहिं को आहे त मां कॉल करे सघो था डिस्कस करे सघो था ऐं उमेद आहे तव्हांखे जेको बि तरीक़ो ॿुधायो वेंदो उन ते अमल कंदो त पोइ ज़िंदगी में कुछ सुठो थींदो। पर सर वापस हम जब तक कॉल्स आती हैं हम उसी मौजू को कंटिन्यू करना चाहेंगे, नमाज की पाबंदी और अभी जो मामलात हमें नज़र आ रहे हैं यकीनन बहुत सारे सवालात उठ रहे हैं और ये हर घर का तकरीबन मसला है। बेटा ये मामलात यही हैं, मैंने अर्ज़ किया ना कि दीन से दूरी, रूहानियत से दूरी। अगर आप अल्लाह के कलाम को अपने ऊपर लाजम करेंगे तो इंशाअल्लाह मेहरबानियाँ भी आपके ऊपर होंगी। पढ़ने के लिए कौन सा इतना टाइम लगता है, 5-10 मिनट की बात होती है, लेकिन अब वो हम नहीं कर सकते। जब वो नहीं करेंगे तो ज़ाहिरी बात है इन मसाइल से, इन हालात से हम इनमें मुब्तला रहेंगे, इन तकलीफ़ से। क्योंकि घर में कोई नहूसत हो, शैतानियत हो तो अल्लाह के कलाम से दूर होती है। सही। तो जब आप अपने को लाजम करेंगे तो इंशाअल्लाह ताला बेहतरी होगी आप। जी तो देखते हैं कि कौन है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केर पे ॻाल्हायो? मां अस्सलाम तो ॻाल्हायां भाई जी अदार सलाम, छा मसलो आहे भाउ? जी रात जो सुकून मूंखे नथो अचे, रात जो माना घबराहट थी थिए ॾाढी। अच्छा मां जो नालो ॿुधायो? जी रुखसाना। रुखसाना ठीक है, बड़ी मेहरबानी। अमां कॉल कई, अमां के जवाब ॾियूं था। जी अरसलान है, इनको बेचैनी से रहती है, रात को सुकून नहीं आता और घबराहट से। जी अरसलान भाई आपका जो मामला है इसके एतबार से पढ़ने के लिए आपको बताते हैं कि सूरत बकरा की आयत नंबर 16 और 17 इसकी आप तलावत कीजिए 33 मरतबा और नमाज की पाबंदी के साथ, हर नमाज के बाद दुरूद शरीफ, दुरूद इब्राहिमी के साथ इनकी तलावत कीजिए। और जब रात को आप सोने लगें तो 19 मरतबा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अव्वल व आखिर 11-11 दफ़ा दुरूद इब्राहिमी पढ़ के शहादत की उंगली पे दम करके जिस कमरे में आप सोते हैं उस पूरे कमरे का हिसार कर लीजिए। इंशाअल्लाह तबारक ताला अल्लाह पाक करम फरमाएगा, बहुत जल्द इसमें बेहतरी मिल जाएगी आपको इंशाल्लाह इंशाल्लाह। सो जब तक कॉल्स आती हैं वापस हम कंटिन्यू करना चाहेंगे अपने उसी मौजू को, लेकिन कॉल आ चुकी है तो देखते हैं कि कौन है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। फातिमा मोर सॼो नालो तो ॿुधायो वधी? शाहनवाज। शाहनवाज। हाँ। ठीक है, वॾी इनकी वालदा का नाम दरकार होगा? हाँ जी, शाहनवाज की वालदा का नाम? शाहनवाज जी फातिमा बताया। इसके अलावा कुछ जानना चाहेंगे सर? क्या मसला क्या बताया उन्होंने? इनका मसला है कि इनके शौहर की तबीयत 4 साल से ख़राब है। वज़ीरा बहन आप जैसे मैंने पहले बताया कि सूरह कौसर और सूरह कद्र इन दोनों को मिला के 21 मरतबा पानी की बोतल पे दम करके वो पानी रोज़ाना उनको पिलाइए। और दूसरा ये काम आप कर लीजिए कि 7 मंगल उनके हाथ से किसी भी सफ़ेद चीज़ का सदका कीजिए। वो 1 किलो दूध ले लीजिए या 1 किलो चीनी ले लीजिए या 1 किलो चावल, सफ़ेद चीज़ हो, आटा हो, इस तरह की किसी चीज़ का भी उनके हाथ से सदका करवाइए। इंशाअल्लाह ताला ये पानी जब आप उनको पिलाएंगी तो आप अल्लाह के हुक्म से चंद दिनों में ही देख लीजिएगा इंशाअल्लाह बेहतरी आ जाएगी इसके अंदर। ठीक है। और सर सदका इसके अलावा कहते हैं कि बता के देना चाहिए, तो इसके पीछे क्या सदाकत है? बेटा वो इसीलिए होता है कि जिसको आप दे रहे हैं, पहले तो आपको सदका एक ऐसी चीज़ है कि जो भी मसाकीन में ये दिया जाता है, बताने का मकसद ये होता है कि उसके इल्म में हो कि आप क्या चीज़ दे रहे हैं उसको। ऐसा ना हो कि उसको पता ना हो आप सदका दे रहे हैं तो बाद में उसके दिल में मलाल आए कि मुझे क्यों सदका दिया गया, मेरे ऊपर तो वाजिब ही नहीं था, मैंने क्यों ले लिया। इस एतबार से बताना ज़रूरी होता है कि उसको बता दिया जाए। इसी तरह जैसे ज़कात दी जाती है किसी को तो बड़े पेचीदा मामलात होते हैं उसमें। ये पहले तो ये आपके ऊपर ये लाजिम होता है कि देखें जिसको आप ज़कात दे रहे हैं वो उसका अहल भी है या नहीं। ठीक, ये सारी चीज़ें देखनी पड़ती हैं, इसलिए कहा जाता है कि बताया जाए पहले उसको, उसके इल्म में हो, इल्म में होना चाहिए। ठीक है, तो देखते हैं कि कौन हमारे साथ लाइन पर मौजूद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केर मुखातिब आयो? जी मां फरहाना थी ॻाल्हायां। हेलो जी फरहाना थी ॻाल्हायां। जी अच्छा फरहाना जी, दी छा सवाल आहे? जी मुंहिंजो सवाल इहो आहे त मुंहिंजी तबियत सही न थी रहे, वो 5 साल थिया आहिनि, धकु लॻो आहे चेल में धकु लॻो आहे, 5 साल थी विया आहिनि। ठीक, जी मां जो नालो ॿुधायो? तबियत सफ़ा सही न थी रहे, मां दवाऊं बि करायूं, वो जिस्म मां पाणी
मगर मथा दो पानी सही। मां जो नालो ॿुधायो दी? जी नवाबजादी। साहबजादी, ठीक है। साहबजादी या नवाबजादी? जी जी नवाबजादी। नवाबजादी, ठीक है। बड़ी मेहरबानी लिखत हो रहा हमारा कॉल के। सही है। इनका मसला ये था फरहाना का कि ये बीमार हैं, 4 साल पहले इनको कोई चोट लगी थी कमर में, ट्रीटमेंट करवा चुकी हैं लेकिन कोई आफाका नहीं हो रहा। फरहाना बेटा, जो मामला आपने बताया है, आप या वालदा से कहिए या घर में कोई बेटी वगैरह बड़ी हो, तो सूरह अखलास है 41 मरतबा पढ़ के शहादत की उंगली पे दम करके मुतासरा जगह पर उसको फेरा जाए उसको। इसके साथ साथ आप सूरह कौसर है और सूरह असर है, इन दोनों को मिलाकर आप तकरीबन 101 मरतबा पढ़ के पानी पे दम करके वो पानी पीजिए। इसके साथ नगीना जो है आप अगर ज़मुर्द पहन लें 6 से 8 कैरेट में, इंशाअल्लाह ताला इस तकलीफ़ से अल्लाह तबारक ताला आपको निजात देगा और आपको अफाका हो जाएगा। ठीक है। सो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अपना नाम बताइए। हेलो। जी जी नाम बताइए, मेरी आवाज़ अब तक पहुंच रही है? जी 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 मैं अब्दुल फताह बात कर रहा हूँ गोटकी से। सॉरी आपका नाम समझ में नहीं आया, फिर से रिपीट कीजिएगा। अब्दुल फताह। अब्दुल फताह जी। अब्दुल फताह क्या जानना चाहते हैं? बाजी मुझे ना तकरीबन 6 साल हो गए हैं मेरी शादी हुए को। अच्छा। हमें औलाद नहीं हो रही, हालांकि हमने अपने डॉक्टरी इलाज भी बहुत करवाया है, अपना टेस्ट भी करवाया है, मैंने अपनी वाइफ का टेस्ट भी करवाई है। ठीक जी। उसके बावजूद भी मेडिकल जो थी मेडिसिन वगैरह वो भी खाई है, लेकिन उसके बावजूद हमें बच्चा नहीं हुआ। यानी कि रिपोर्ट्स जितनी भी हैं वो क्लियर हैं दोनों इतराफ से? जी जी टेस्ट वगैरह दोनों के हुए हैं। सही। तो ऐसा करें कि अपनी वालदा का भी नाम बता दें। मेरी वालदा का नाम अम्मा जतनी। अम्मा जतनी। जतनी, ठीक। आपकी वाइफ का नाम? जकिया। ज़किया की वालदा का नाम? ज़किया की वालिदा का नाम, यानी कि आपकी सास का नाम? मेरे वालदा का नाम जी अम्मा जतनी, मसामा जतनी। ज़किया की अम्मी का नाम? जी जतनी। जी मुझे समझ में नहीं आ रहा आप क्या बता रहे हैं, फिर से बताइए। जतनी जी बाजी सलीम नाल उन्हें फरनान जतनी। ज़किया की अम्मी का नाम बताएं, अपनी सास का हम आपकी सास का नाम पूछ रहे हैं। किसकी? ज़किया की, यानी कि आपकी बेगम की अम्मी का नाम? उसका नाम हजूरा। हजूरा, ठीक है। बहुत शुक्रिया, बस यही जानना था। थैंक्स अ लॉट। तो सर जवाब हम देंगे लेकिन एक मुख्तसर ब्रेक के बाद, तो ब्रेक ले लें, इजाज़त हो आपकी। तो जी व्यूअर्स वक्त आहे त मुख्तसर ब्रेक जो वधना सी ब्रेक ॾा मिलूं था ब्रेक खां पोइ। सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स ॿीहर अवां सभिनी खे भली ॻाल्हि चवंदासीं। मोटी वापसि अची चुका आहियूं, मां जो कॉल्स अचनि पियूं। और सर ब्रेक से पहले जो कॉल आई थी अब्दुल फताह साहब की, जी जी अब्दुल उनके फताह हवाले से आप क्या कहना चाहेंगे? बीवी का नाम बताया था उन्होंने, शादी को तकरीबन 6 साल हो गए हैं और औलाद के हवाले नहीं हो रही। तो इसमें आपसे अब्दुल फताह यही अर्ज़ करेंगे कि एक तो आपकी जो रिपोर्ट्स हैं, आपने जैसे आपने बताया कि बिल्कुल ठीक हैं, लेकिन फिर भी एहतियातन अगर आप हमें हमारे एड्रेस पे ये इरसाल कर दें तो उनको भी एक नज़र हम देख लेंगे। दूसरा ये है कि सूरह हश्र है, सूरह हश्र को आप तकरीबन 33 मरतबा हर नमाज के बाद इसकी जो आखिरी 2 आयात हैं वो तलावत कीजिए, और रात को सोने से पहले 21 मरतबा सूरह फलक और सूरह नास पढ़ के अपने ऊपर, अपनी वाइफ के ऊपर दम कीजिए। नगीना जो है आपके लिए याकूत है, आप याकूत पहन सकते हैं, और वाइफ के लिए ओपल है, इनको पहनिए और नमाज की पाबंदी कीजिए। अल्लाह तबारक ताला के हुजूर नहायत आजिज़ी इनकसारी के साथ दुआ कीजिए, वो बहुत ही करीम रब है, बहुत ही रहीम रब है। इंशाल्लाह आपको ना उम्मीद नहीं करेगा, बहुत जल्द इसमें आप खुशखबरी लेंगे इंशाल्लाह। सो दिस इज द केयर है लाइन थे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी पंहिंजो नालो ॿुधायो। जी मेरे भाई का 13 साल थिया मुंहिंजे भाउ खे शादीअ खे, उनखे हिकिड़ी धीउ आहे, हाणे औलाद ई उनखे भाभी कोन थो थिए। असां त चऊं त भाउ जी ॿी शादी करायूंसि, हिन जे करे मुंहिंजो कंफर्म कयूं त शादी थींदी या न थींदी।
यानी कि शादी थी चुकी आहे, हिकिड़ी धीउ आहे, उन खां पोइ वरी 13 सालनि खां पोइ औलाद नथी थिए, हाणे ॿी शादी कराइण थियूं चयो? जी जी बिल्कुलु। ओ ठीकु आहे। भाउ जो नालो ॿुधायो? जी भाउ जो नालो नवीद आहे। नवीद। ऐं नवीद जी अम्मी जो नालो? अम्मी जो नालो आहे हाजुल। हाजुल, ठीक। सर इनका मामला उम्मीद करती हूँ कि समझ चुके होंगे। लाइन ड्रॉप हो गई इनकी, नाम तो पूछे नहीं। खैर इनकी शादी को काफ़ी अर्सा हो चुका है, एक बेटी इनकी है। उसके बाद फिर मेरे ख्याल से कि 13 साल तक इनको कोई औलाद नहीं हुई। ये अपने भाई की दूसरी शादी करवाना चाहते हैं, तो क्या मामला बन पाएंगे? अच्छा, इसमें ये है कि नाम तो खाली इन्होंने भाई का बताया और उनकी वाइफ का नाम नहीं बताया, और अम्मी का नाम हमने पूछा, हाजुल बताया, लेकिन बीवी का नाम नहीं पूछ पाए, और जिनसे शादी करने वाले हैं वो नहीं पूछ पाए। इनसे गुजारिश ये है कि वो अगर मेरे नंबर आपको स्क्रीन पे नज़र आ रहे हैं तो आप रब्ता करके पूरी तफसील बताइएगा, उसके बाद इंशाअल्लाह ताला इसका माकूल जवाब इंशाअल्लाह आपको इंशाअल्लाह। ठीक है, तो पोइ ईअं कयो, अदी जो अव्हांखे स्क्रीन ते जेके नंबर अचनि पिया कारी साहिब जा नज़र, उन्हनि ते अव्हां कॉल कयो, पोइ डिटेल में अव्हां उन सां ॻाल्हाए सघो थियूं। पोइ जेको बि हल हूंदो इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा, ऐं पोइ उमेदु आहे त अलाह कंदो मुंहिंजो जेको मसलो आहे उहो जल्दी सॉल्व थी वेंदो। सो कॉल्स अव्हां जो अचनि पियूं, जिन लाइ थोरा आहियूं अव्हां जा, ऐं ॾिसूं था त केरु आहे असां सां गॾु मौजूदु। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु मुखातिब आहे? फयाज गुरगे चाली शहर का। जी फयाज साहब छा था पुछणु चाहियो? जी छा था ॼाणणु चाहियो? दा सवाल छा आहे अव्हांजो? असांजे घर में थोरो घणो इहो जिनात जो वग़ैरह थिए थो, डपु जिनात जो असर आहे। जी। पंहिंजे वालिदा जो नालो ॿुधायो? दरिया खान गुरगे। अम्मी जो नाज़ली। नाज़ली, जी हाँ। ठीक है सर। इनके घर पे ये कह रहे हैं कि कुछ जिन्नात के कुछ असरात और मामलात हैं। सही। फियाज भाई, आप पढ़ने के लिए आपसे ये अर्ज़ करेंगे। नाज़ली बताया नाम वालिदा। नाज़ली जी। फियाज वालिदा का नाम नाज़ली। जो मसला आप बता रहे हैं इसके एतबार से सूरह जिन है, उसको आप तलावत कीजिए 7 मरतबा, अव्वल व आखिर 3 दफ़ा दरूद इब्राहिमी के साथ, और बिलखसूस ये रात 12 बजे के बाद ये पढ़ के अपने घर पे दम कीजिए। इंशाअल्लाह ताला अल्लाह के घर में पूरा यकीन है कि 7 दिन के अंदर अंदर ही इस तकलीफ़ से आपको निजात मिलेगी। उसके साथ साथ आप ये कीजिए कि जब आप सोने लगें तो 19 मरतबा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़िए, अव्वल व आखिर 11 दफ़ा दरूद इब्राहिमी के साथ, शहादत की उंगली पे दम करके पूरे घर का हिसार कर लीजिए। अल्लाह ताला इस तकलीफ़ से, इस अज़ियत से निजात देगा। इंशाअल्लाह बेहतरी हो जाएगी इसमें। इंशाअल्लाह अल्लाह करेगा कि आपके जितने मामलात हैं वो हल हो जाएंगे। सो व्यूअर्स, कॉल समाज अचनि पे ॾिसूं था त कंहिंजी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खान मोहम्मद जो ॻाल्हायां। खान मोहम्मद जी। खान मोहम्मद, छा मसलो आहे? सिस्टर ॻाल्हि इहा आहे त असांजी चानस कंहिं शइ ते कोन हूंदी, उन बारे में साईं जिन पुछणु चाहिनि था। अच्छा, लक ना है ज़िंदगी में, अपॉर्चुनिटीज़ नथियूं मिलनि। माँ जो नालो छा है? हकीमा सर। हकीमा, ठीक है सर। इनको ज़िंदगी में मौके नहीं मिल रहे। खान मोहम्मद, जो मामला आप बता रहे हैं इसके एतबार से आप पढ़ने के लिए जो है आपको सूरत बकरा की आयत नंबर 85 और 86, 85, 86 इसको लाजम कर लीजिए अपने ऊपर कि हर नमाज के बाद 11 मरतबा इनकी तलावत कर लीजिए, 3 दफ़ा दरूद इब्राहिमी के साथ। लेकिन फिर यही अर्ज़ करेंगे कि नमाज की पाबंदी के साथ कीजिए। और नगीना जो आपके नाम से है वो दूर नजफ़ है, ये पहन लीजिए, मुसलसल इसको अपना वजीफ़ा बना लीजिए। अल्लाह ताला चंद ही दिनों में ऐसे मौके पैदा फरमा देगा कि जिनको आप जिसमें जाकर आप अपनी कामयाबी हासिल कर सकते हैं। लेकिन ये अर्ज़ करता चलूँ, जब आप इस चीज़ को शुरू कर देंगे तो फिर इसको इंशाअल्लाह जारी रखिएगा। अल्लाह के हुक्म से तमाम उम्र इंशाअल्लाह दोबारा नाकामी से वास्ता नहीं पड़ेगा। इंशाअल्लाह जी। व्यूअर्स, इन सां गॾु वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां कंटिन्यू कंदासीं। सो ॾिसंदा रहो अव्हांजो पंहिंजो बल्कि कॉल आहे, सॉरी मूंखे लॻो ब्रेक आहे, सो ब्रेक न वधिणो आहे। ख़ैर कॉल वठी था वठूं, ॾिसंदा त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैम। टीवी का आवाज़, टीवी का वॉल्यूम बंद कर दीजिए। हेलो, टीवी बंद कर दीजिए मेरे भाई।
जी अदी अगर आप अदी नहीं मूंखे करेंगे तो जेको आहे सो माजरत से आपकी लाइन को ड्रॉप कर दिया जाएगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी मूंखे जेको आहे सो पुछणो हुयो, मां बेरोज़गार आहियां, मूंखे 1.5 साल थी वियो आहे, मां शादीशुदा आहियां ऐं जेको आहे सो मां जॉब कोई माना मूंखे कमु वग़ैरह नथो मिले। जेको नालो ॿुधायो। नालो नदीम अली। नदीम अली जी। मां जो नालो गुलजार बेगम। गुलजार बेगम, ठीक है। सो बड़ी मेहरबानी, अमा कॉल कई, अमा की जवाब ॾिना। जी सर, इनको कोई जॉब नहीं मिली। जी नदीम अली, 3 साल से जॉब के हवाले से आपने कहा है, तो इसमें वजीफ़े के एतबार से आपके लिए है सूरह कुरैश है। सूरह कुरैश जी, कोशिश कीजिए कि रात को सोने से पहले 41 मरतबा इसकी तिलावत कर लीजिए, अव्वल व आखिर 11-11 दफ़ा दुरूद इब्राहिमी के साथ। हम अपने देखने वालों को एक दफ़ा फिर ये बावर कराते चलें कि नमाज जो है अल्लाह के फजल व करम से हर तकलीफ़ का हल निकल आता है नमाज़ पढ़ने से। नमाज को अपने ऊपर लाजम कीजिए, ये किसी सूरत किसी हालत में मुआफ़ नहीं है। आसानियाँ अल्लाह ने बहुत दी हैं इसके अंदर कि अगर आप खड़े होकर नहीं पढ़ सकते तो बैठ के पढ़ लीजिए, बैठ के नहीं पढ़ सकते तो लेट के पढ़ लीजिए, लेट के नहीं पढ़ सकते तो इशारों से पढ़ लीजिए। अब इतनी आसानियों के बावजूद अगर हम इसमें गफलत करें तो फिर हम खुद नाअहल लोग हैं। ठीक है, कोशिश कीजिए इसको पढ़िए। और नगीना जो है नदीम आपके लिए वो सुर्ख अकीक है, इसको पहनिए इंशाअल्लाह तबारक ताला। जो चीज़ आपको पढ़ने के लिए बताई है इसको अपने ऊपर लागू कीजिए, बहुत जल्द अल्लाह ने चाहा तो आपको बेहतर मौके मिल जाएंगे इंशाअल्लाह। जी, सो लाइन पे मौजूद है जिसमें साथ केरा है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केर पे ॻाल्हायो? जी, गौस बख्श जमाली तो ॻाल्हायां। गौस बख्श जमाली। जी सर, मुंहिंजो ॾाढो आहे, हिकिड़ो हुन जी तबियत बिल्कुलु ख़राबु आहे, मतिलबु कावड़ कंदो आहे। हेलो। जी जी। मुंहिंजो आवाज़ असां ताईं न पियो पहुचे। हेलो। मुंहिंजो ॾाढो आहे, हिकिड़ो हुन जी तबियत बिल्कुलु ख़राबु आहे। ॾाॾे जो नालो ॿुधायो, ॾाॾे जो। हा, मांझी खान। मांझी खान, ठीक। मांझी खान जे मां जो नालो यानी कि मुंहिंजी ॾाॾीअ जो नालो? नूरा। नूरा। नूरा, ठीक है। बड़ी मेहरबानी, लख थोड़ा मांझा अमा कॉल की। जी सर, इनके दादाजी की तबीयत ठीक नहीं रहती। मांझी खान बताया। मांझी खान और नूरा इनकी वाइफ का नाम। जी जी। इनके लिए आप ये कीजिए कि जैसे मैंने पहले ही बताया कि सूरह कौसर है, एक पानी की बोतल लेकर उस पर 41 मरतबा सूरह कौसर पढ़ के आप दम कर लीजिए, अव्वल व आखिर 3-3 दफ़ा दुरूद इब्राहिमी के साथ, और पूरा दिन वो पानी इनको पिलाइए। इसके साथ नगीना इनको जो है इनके लिए सुर्ख हकीक है वो पहन लें, और कोशिश ये कीजिए कि जब आप सोने के लिए जा रहे हों तो सूरह फल्क और सूरह नास जो है ये 11 दफ़ा पढ़ के अपने कमरे पे अपने घर पे दम कर लीजिए। बहुत जल्द अल्लाह के हुक्म से इनकी तबीयत में आपको बेहतरी मिलेगी इंशाल्लाह इंशाल्लाह। जी, सो जिसमें तो कह रहा है लाइन पे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हेलो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, कौन बात कर रही हैं आप? मां सवेला काम कर रही हूं, अपनी मां नबी दे करे। सॉरी, आपकी आवाज़ हमें बिल्कुल सुनाई नहीं दे रही, थोड़ा सा ऊंचा बोलेंगी प्लीज़? हेलो। जी, थोड़ा सा ऊंचा बोलेंगी ताकि आपकी आवाज़ हम तक सही पहुंचे। हेलो। हेलो। जी, नाम बताइए। जी, मां फोन कई, बाकी नाले तव्हां पे चयो न, त बाकी जो पहिरीं जो नालो ॿुधायो आहे अमीअ जो, ॾींहं जो अञा त सोचियो ई कोन्हे, पोइ बसि सोचियो। बड़ी मेहरबानी, लख थोड़ा मांझा अमा कॉल कई, जो आवाज़ बिल्कुल सही नथो अचे, सो इन करे माज़रत सां हमारी लाइन के ड्रॉप करणो पियो। अमा ॿीहर कॉल कयो जेकॾहिं हलो ठीकु आहे, जेकॾहिं हिते आवाज़ नथो अचे, अव्हांखे स्क्रीन ते नज़र अचनि पिया नंबर कारी साहिब जा, अव्हां डायरेक्टली हुन सां मुखातिब थियो, ऐं जेकॾहिं कुझु मामला अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हां डिस्कस नथा करे सघो ऑन एयर, तव्हां डायरेक्टली कयो, उनजो जवाबु अव्हांखे इंशाल्लाह मिलंदो ऐं इलाही सुठो मिलंदो। जी कारी साहब, सो आखिरी लम्हात प्रोग्राम के कॉल्स भी आ रही हैं, साथ साथ हम कॉल्स एक और कॉल लेंगे, सो देखते हैं कौन है। अस्सलाम वालेकुम। हेलो। अस्सलाम वालेकुम। हेलो। जी जी, अस्सलाम वालेकुम। अदी। हेलो। जी अदी, आवाज़ अचे पियो? आवाज़ अचे न मुंहिंजे ॿुधण में? जी जी, बिल्कुलु अचे पियो। नालो ॿुधायो पंहिंजो, केरु पिया ॻाल्हायो? मुंहिंजो नालो हनीफ़ा, ऐं थी ॻाल्हायां। जी जी हनीफ़ा। जी अदी, पुट जे बारे में पुछणो आहे।
जी जी, पुट जो नालो ॿुधायो। जी, मुंहिंजे पुट खे 3-4 साल ड्यूटी कई, ड्यूटी हाणे छॾे ॾिनी, कोई तबियत में ठीकु ई कोन, हाणे रोज़गार लॻे कोन थी, इन जो मसइलो मूंखे ॿुधायो। पुट जो नालो तो ॿुधायो दी। पुट जो नालो कुर्बान, मुंहिंजी माँ जो नालो हनीफा। ठीक है, बड़ी मेहरबानी, लख थोड़ा हमारे। सर, ये हनीफा जी अपनी बेटे के बारे में जानना चाहती हैं। कुर्बान, इनको कोई जॉब नहीं मिल रही, जी, बेरोजगार हैं। हनीफा बहन, आपसे इस एतबार से कुर्बान के लिए एक तो कोशिश ये कीजिए कि उससे नमाज की पाबंदी करवाएं। इसके साथ साथ पढ़ने के लिए जो है, अगर वो पढ़ ले तो ज़्यादा बेहतर है, अगर वो नहीं पढ़ सकता तो आप पढ़ लीजिए कि सूरह तौबा की आखिरी 2 आयत हैं, उसको सोने से पहले एक तस्बीह ज़रूर कीजिए, अव्वल व आखिर 3-3 दफ़ा दुरूद इब्राहिमी के साथ। उसके साथ साथ सूरह बकरा की आयत नंबर 31 और 32 कोशिश कीजिए कि वो नमाज़ पढ़े और हर नमाज के बाद 33 मरतबा इन आयत की तलावत कर ले। इंशाअल्लाह तबारक ताला चंद ही दिनों में अल्लाह तबारक ताला ऐसे असबाब पैदा फरमा देगा कि उनके रोज़गार का मसला हल हो जाएगा इंशाअल्लाह। सो बहुत शुक्रगुजार हैं आपके कि आपने कीमती वक्त दिया, बहुत अच्छा प्रोग्राम रहा और बहुत अच्छी बातें माशाल्लाह से हुई। तो आखिर में कोई पैगाम देना चाहेंगे व्यूवर्स को जो कि आपको देख रहे हैं? पैगाम बेटा यही है कि कोशिश कीजिए कि अपने इर्द गिर्द जो भी अपने अजीज़ व अकारब हैं उनसे अच्छा बिहेव कीजिए, उनका ख्याल रखिए और दरगुज़र कीजिए, क्योंकि आज के माहौल में बहुत तलखियाँ हैं आपस के अंदर, बहुत रंजिशें हैं लोगों की आपस के अंदर। तो जब आप दरगुज़र करेंगे अल्लाह के हुक्म से तो उसमें फिर बेहतरियाँ भी पैदा हो जाएंगी इंशाल्लाह। सो बहुत बहुत शुक्रिया, थैंक्स अलॉट कि आपने कीमती वक्त दिया। जी व्यूवर्स, उम्मीद था कयूं त अॼु प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं जेकॾहिं इंसान आहियूं, ख़ता जा पुतला आहियूं, जेकॾहिं का कोताही थी वई हुजे त पंहिंजो सम्झी माफ़ु करे छॾिजो, छो जो इंसान आहियूं ऐं इंसानी ख़ताऊं कंदा आहिनि, फ़रिश्ता कोन आहियूं। ऐं उहे बि रंजिशूं जेतिरियूं दिलि में हूंदियूं ओतिरी कड़वाहट असांजे दिलि में भरबी ऐं असां ॿियनि जे लाइ सिर्फ़ु नेगेटिव ई सोचींदा आहियूं। सो दिलि में कोशिशि कयो त तव्हां सिर्फ़ु मोहबत रखो पंहिंजे दिलि में, ऐं मोहबत जेकॾहिं हूंदी त ज़िंदगी लाइ आसानी सां गुज़री वेंदी। सो इंशाअल्लाह सुभाणे अवां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो, हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली ऐं अमन जो पैगाम, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध।